तमाम बाज़ी इल्ताम तराशी है ऐं जेके इदारनि जा सरबराह आहिनि किथां न किथां घुमी फिरी कान का ॻाल्हि अहिड़ी अची थी वञे जो उन्हनि ते माण्हुनि सोशल मीडिया शको शुबात जा हिकिड़ा जेके अंबार आहिनि पर आउं खुदा के हाज़िर नाज़िर ॼाणे चवां थो त अलाना साहब असांजे लाइ मिसाली शख़्सियत आहे जेकी दुनिया में हुआ त शफ़ाफ़तनि सां हुआ, दुनिया में विया त शफ़ाफ़तनि सां। अॼु ताईं को चई सघे त जेकॾहिं हुननि अलाना साहब जे लाइ लिखियो त फलाणे प्रोजेक्ट मां हुन हेतिरा पैसा कमाया, फलाणी स्कीम मां अलाना साहब हेतिरो कुझु खणी वियो पंहिंजे लाइ, न एट ऑल। त मिसाल आहे अलाना साहब जो उन्हनि सभिनी ईंदड़ वाइस चांसलरनि लाइ, उन्हनि सभिनी ईंदड़ इदारनि जे चेयरमैन्स जे लाइ, उन्हनि सभिनी ईंदड़ डायरेक्टर्स जे लाइ त उहे उन जे नक्श कदम ते हलनि ऐं हीउ इंतिहाई क़ौम जो हीउ जेको सरमायो आहे उहो इंतिहाई हीअं चइजे त हिफ़ाज़त सां वफ़ा सां उन्हनि खे इस्तेमालु करणु घुरिजे, जंहिंजे लाइ यकीन करियो त सिंध में हज़ारे स्कॉलर आहिनि। ऐं कंहिंजो नालो कोन वठंदुसि पर अलाना साहब जो 16 आना नालो वठंदुसि त उनजी शख़्सियत ते उन ते कंहिं क़िस्म जो अहिड़ो को ब्लेम कोन्हे त उन के इदारे जो हिकिड़ो रुपयो पंहिंजे ज़ाती ख़र्च लाइ, ज़ाती किताब लाइ ख़र्च कयो हुजे। नंबर 2 ॻाल्हि ख़तमु कंदुसि आउं पंहिंजी, छाकाणि इलाही दोस्त आहिनि हुन वटि इलाही ॻाल्हियूं आहिनि अलाना साहब सां त, छाकाणि त असांजो विख ते हिकिड़े शागिर्द जी हैसियत में तक़रीबात में कंडक्ट करण जे हवाले सां, उनजी शफ़क़त जे हवाले सां बेशक हुनजी तबियत में जेका तेज़ी हुई, जेका हिकिड़ी ख़ासि हुनजी जेको अंदाज़ हूंदो हो उहो त सभिनी खे पंहिंजे तौर ते ख़बर आहे, पर उहो चइबो न त उहो जेको माइट हूंदो आहे उहो हमेशह तव्हांखे शींहं जी अख सां ॾिसंदो आहे पर पीउ ऐं माउ जी अख सां खाराईंदो आहे। अलाना साहब ताज बि गवाह आहे त तव्हांखे पंहिंजे इदारे जे सरबराह जी हैसियत में पोइ त तव्हांखे कख पन वांगुरु चुरणी कोन ॾींदो, पर तव्हां हुन सां ज़ाती महफ़िलुनि में जॾहिं मिलंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त अलाना साहब छा आहे। ऐं हिकिड़ो बाक़ी नुक़्तो बयानु कंदुसि जेको अॼु फ़हमीदा हुसैन हिते वेठी आहे त अलाना साहब जो हूअं त ॿोलीअ जे लाइ हू ॿिया ई ॿोलीअ जी ख़िदमत करण जे लाइ हो ॿोलीअ जो फिदाई हुयो ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हुनजी ज़िंदगी ॿियो कुझु कोन हुई, न ऐश न आराम न खाधो न पीतो। हीअ जेके असीं शाइर खाइण पीअण जा शौक़ीन आहियूं, अलाना साहब न को पीअण जो शौक़ीन हो न को खाइण जो शौक़ीन हुयो। हुनजो किताब, हुनजी वॾे में वॾी अयाशी, वॾे में वॾो हुनजो जेको सम्झो त ख़ुशहाली जो जेको ख़ुशि थियण जो जेको रीज़न हूंदो उहो हुनजो किताब हूंदो हो। पर आउं हुनखे बि हींअर ज़िक्र नथो कयां, अॼु फ़हमीदा हिते वेठी आहे त मूंखे हवालो रेडियो पाकिस्तान जो ॾियणु चाहींदुसि। अवल त मूंखे छाकाणि त अलाह साईं शौर ॾिनो आहे त अलाना साहब जी तस्वीरूं आहिनि, अलाना साहब जा आवाज़ आहिनि, उहे सभु असां रेडियो पाकिस्तान में जेतिरो हुन ते उते हो उनखे असां प्रिज़र्व कयो आहे। आख़िरी जेका ॻाल्हि आउं पॉइंट कंदुसि त हुन न फ़क़ति ॿोलीअ जी पंहिंजे सिंधी माण्हुनि जे लाइ ख़िदमत कई, पर हुन धारियुनि लाइ जेके ॿाहिरीं यलगार करे ते सिंध में आया आहिनि, हुन बेस्ट ट्रू जेका आहे सा कोशिशि कई त उहा सिंधी ॿोली जेका आहे उनजा असांजा पंजाबी ॻाल्हाइण वारा, उर्दू ॻाल्हाइण वारा, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, असांजे एज ग्रुप वारनि खे ख़बर आहे त वॾे में वॾो टूल ब्रॉडकास्टिंग आहे। हाणे त कई सोशल मीडिया जा कई एस्पेक्ट निकिरी पिया आहिनि। अलाना साहब रेडियो पाकिस्तान कराची, रेडियो पाकिस्तान हैदराबाद, उनखे अचो त सिंधी सिखूं, सिंधी ॿोलीअ जे फ़रोग़ जे लाइ गैरनि खे सिंधी पढ़ाइण जे सिलसिले में हुन जेके एफर्ट्स कया आहिनि उहे हुनजे ॿियनि इल्मी अदबी कमनि सां गॾो गॾु, छाकाणि त हुनखे पोइ अॼु फ़हमीदा हुसैन बि फॉलो कयो। अलाना साहब हुनजो बुनियादु रखियो ऐं हुनखे अॻिते वधाइण में अॼु फ़हमीदा 80 सबक़ अॼु फ़हमीदा जा मूं रिकॉर्ड कया रेडियो पाकिस्तान ते जेके अॼु बि नशर थींदा रहनि था। उनजो को फ्रूट लभे थो या न, पर एफर्ट्स करणु त ज़रूरी हुआ, जंहिंजो बुनियादु अलाना साहब रखियो ऐं हुनखे अॼु फ़हमीदा हुसैन अॻिते वधायो। अलाना साहब जहिड़ा माण्हू दोस्तो सदियुनि में पैदा थींदा आहिनि, सदियुनि ताईं यादि बि रखिया वेंदा आहिनि। महिरबानी। हिकिड़े नाले खे ख़बर न आहे, हिकिड़े हिकिड़े बुख़ार अचण जी वजह ऐं कलेक्टिव बि सभिनी खे सलाम कंदुसि, बुख़ार थींदुसि। ऐं ग़ुलाम अलाना साहब जो नंढो भाउ आहियां। अदा साईं मूंखे पढ़ायो लिखायो, तरबियत ॾिनी, तालीम ॾिनी ऐं मूंखे लिखणु पढ़ण खां सवाइ सभु कुझु सेखारी। पर तकरीर मूं पहिरीं अर्ज़ु कयो त मूंखे तकरीर कोन करणु सेखारी, छो जो मुंहिंजो उनजी फील्ड सां ई कोन वास्तो। संदनि वाक़ियात ज़िंदगी जा तमामु घणा आहिनि, पर छाजो कुझु टाइम अहिड़ो आहे जो पहिरीं वर्सी आहे ऐं हुनजे वफ़ात वक़्तु हाज़िर न थी सघियो, छो जो ॿाहिरि हुउसि, पर कोरोना जे करे ट्रेवलिंग मुमकिन हुई, अलाउ ई कोन हुई, तंहिंजे करे अची न सघियो ऐं इन करे वर्सी ते लाज़मी सम्झो त छा। ऐं मूंखे ख़ुशी आहे त तव्हां सभिनी अञा त हिकिड़ी तकलीफ़ थी आहे मिर्ज़ा साहिब जी, अञा ॿियूं घणी तकलीफ़ जेको क़ब्रिस्तान में असां ॿुधियूं सभिनी
सभिनी जा ख़्यालात ॿुधा, तमामु घणो सभिनी साराह कई, सभिनी उनखे घणो ख़राज अक़ीदत पेश कयो। अलाह साईं सभिनी सां मोहबत कंदो, जिन जूं तकलीफ़ूं कयूं, पर घणा अहिड़ा ॿिया बि आहिनि जिन सां मोहबत कंदो। मोहबत हुनखे हुनजे नस नस में शामिलु हुई। ऐं जीअं केरु चयो त मोहबत कंदो त बि इंतिहा हूंदी, पर हुन सां नफ़रत कंदो त बि इंतिहा कंदो, हुन सां न ठहंदो त कॾहिं न ठहंदो। सो उनजो इहो हिकिड़ो एक्सट्रीम पार्ट हो करार। सो इल्मु अदब सां हुनखे तमामु घणो शौक़ु हो नंढपण खां ई। ऐं पहिरीं हुन तव्हांखे शायदि ख़बर न हुजे, पहिरीं हुन अख़बार कढी हुई, हिकिड़ी अख़बार असांजी कम्यूनिटी ताईं महदूद हुई। पोइ हिकिड़ो रिसालो कढी मंथली, उते उन रिसाले जो सरपरस्त हो मरहूम शेख सुल्तान जी विदाई, उहो मुंहिंजो सरपरस्त हूंदो। ऐं पोइ इहो अख़बार वरी नालो रिसाले जो मीरास, पोइ वरी कॾहिं रोशनी। उनजो उन में आउं नंढो हूंदो हुउसि, पर मूंखे काफ़ी कम मुंहिंजे मूं ते हूंदा हुआ। सम्झो त आउं जहिड़ो सर्कुलेशन मैनेजर बि हूंदो हुउसि, अकाउंटेंट बि हूंदो हुउसि, प्रूफ रीडर बि हूंदो हुउसि। सभिनी प्रेस मां प्रूफ खणी ईंदो हुउसि, वरी ॾिसंदो वॾा, वरी वापसि ॿुधाईंदो हुउसि त उनखे। पर पोइ जॾहिं ॿाहिरि हलिया विया, तंहिंखां पोइ अख़बार जो सिलसिलो बंदि थी वियो। हुई असांजे कम्यूनिटी ताईं महदूद, पर हुनमें सिंधीअ में हुई, पर हुनमें जेके मकाला या इदारा में जेको मज़मून हूंदा हुआ, हर टॉपिक हूंदो आहे, हिस्ट्री, लिटरेचर, हर क़िस्म जा हूंदा हुआ हुनमें। ऐं माण्हुनि काफ़ी हुनखे एप्रिशिएट कंदा हुआ। उहो न घणो वक़्तु न हली, छाकाणि जो पाण हलिया विया हुआ बिलाए। पोइ त जॾहिं पढ़ी आया तॾहिं पोइ वरी वाइस चांसलर तो ख़ैर पोइ थिया, सॼी यूनिवर्सिटी में थिया, जॉइन कयो। हुनखां अॻु में मुस्लिम कॉलेज में टीचर रहिया हुआ। मूंखे उन स्कूल में दाख़िल करायूं, मदीन खां मूंखे वठी आया, मदीन में पढ़ंदो हुउसि तॾहिं। पोइ मूंखे वठी ॾींदो हुउसि सुबुह जो स्कूल, वरी शाम जो वापसि घर वठी ईंदो। पर हुनजो हिकिड़ो उसूल हूंदो स्कूल में, उहो या पंहिंजे कम जे इलाज खां उन वक़्तु कंहिंखे न सुञाणंदो, उहो सिर्फ़ु कम सां कमु रखंदो। पर पोइ शाम जो मूंखे पढ़ाईंदो बि हो। ऐं ईअं एतिरे क़दुरु जो कम्यूनिटी जा असांजा जेके ॿार, छोकिरा छोकिरियूं, उन्हनि खे जले हिकिड़े खे पुछंदो त पढ़ी थो कोन थो पढ़ी, उन पीउ सां मिलंदो, पोइ उनखे दाख़िल कराईंदो स्कूल में। इन करे मुस्लिम स्कूल में केतिरा ई असांजे ख़्वाहिशनि जा ॿार दाख़िल थिया। उहो छाकाणि जो अदा जे करे, महिनत करे उनखे हिकिड़े खे। ऐं सभई माण्हू उनखे ॾाढो एप्रिशिएट कंदा हुआ। कम्यूनिटी में बि उनजो काफ़ी वर्क कयो आहे, काफ़ी कमु कयो आहे। ऐं जमायत जे ख़ासि हुजे, पहिरीं ज़िक्र जो हुते कब्रिस्तान में त हिकिड़ो गिनान असांजो ख़ासि असांजो सॼो उनजो हिकिड़ो किताबु गिनान शिनासी, उहो इन मां साबित थिए थो संदसि काफ़ी नॉलेज गिनान ते ॾियो। ऐं तंहिं करे ॿाहिरि बि, पर माण्हू हिते इंग्लैंड में हींअर माण्हू जेके संदसि वाक़िफ़ आहे, तमामु घणा गहरा, उन्हनि खे इन ॻाल्हि जो उहो ॾुख आहे त इहो किताबु अंग्रेज़ी में छो न आहे। सो शायदि हिते अंग्रेज़ी में ट्रांसलेट थिए पियो, जेकॾहिं थी वेंदो त हुनखे पज़िराई मिलंदी तमामु घणी, ख़ासि तौर इंग्लैंड में। जो असांजो इस्माइली सेंटर हुते इंग्लैंड में आहे, उते वॾो मर्कज़ आहे जिते छोकिरा छोकिरियूं हली पढ़ंदा आहिनि। वॾी लाइब्रेरी आहे उते। अदाजन पाण बि हिकु दफ़े तकरीब आया हुआ त तकरीब कयाऊं। ऐं बसि इन करे मुंहिंजो थोरो इंट्रोडक्शन इहो तव्हांजे अॻियां हाज़िर करे छॾियां। मुंहिंजो वधीक तकरीर करण जो इरादो न आहे, वधीक वक़्तु तव्हांजो न वठंदुसि। तव्हांजी सभिनी महिरबानी जो एतिरो गॾु थिया ऐं एतिरो रस्म सुबुह खां वठी सभई ॾाढो सुठे नमूने हुनजी वरसी मल्हाई आहे ऐं हुनखे यादि कयो आहे, हुनखे हाणे दुआऊं बि कयो हुनखे त हुनजो जन्नत जाइ मिले, अलाह हुनखे पाक सुठी करे मंज़िल सुठी मिले। ऐं हुनजा किताब जेके आहिनि सभु छपारनि ऐं हुनखे यादि कंदा रहनि। महिरबानी। कुर्चियाम साञा सुपेरिन सी तॾां कुर तिर जेतिरो वेल न विसरियाम, अंदरि रू रहियाम सॼणो ताकूं करे। हिन मक़सद की सदर साहबा, मैडम माता राष्ट्री, डॉक्टर फहमीदा हुसैन साहबा, साईं सलीम मेमन साहब, साईं मदद सिंह साहब, साईं राणा साहब, माही साहब, अदीब शबनम
ऐं साम्हूं वेठल मोहतरमा नूरुल्लाह शाह साहबा ऐं मुर्तज़ा शाह ॿिया दोस्तो, अस्सलाम वालेकुम। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी पहिरीं वरसी आहे ऐं असीं अॼु हिकु अहिड़ी शख़्सियत खे सलाम पेश करण जे लाइ ऐं उनजी ख़िदमतुनि खे सिंधी ॿोली जे लाइ, सिंध जी तालीम जे लाइ, सिंध जी सकाफ़त लाइ जेके उन्हनि ख़िदमतूं कयूं उन्हनि खे यादि करण लाइ गॾु थिया आहियूं, जेको इन एज़ाज़ जो, इन सलाम जो, इन ख़िराज तहसीन जो हक़दार हुयो। सिंध 20वीं सदी में केतिरा ई आलम पैदा कया। मिर्ज़ा कलीज बेग साहब, डॉक्टर गुरबख्शाणी, जेठमल परसराम, परमानंद मेवाराम, भेरूमल मरचंद आडवाणी ऐं केतिरा। ऐं विराने खां पोइ जेका 50 साल ई जेको आहे 20वीं सदी जा रहिया आहिनि, उन सिंध अहिड़ा बि माण्हू पैदा कया जिन खे असां सॼी दुनिया में फ़ख्र सां पेश करे सघूं था त हीअ असांजा आलमी स्कॉलर जेके आलमी मयार जा आहिनि। ऐं उन्हनि में साईं अलाना साहब निमाया हो, डॉक्टर नबी बशीर ख़ान बलोच जूं लोक अदब ऐं लुग़त जे लाइ ख़िदमतूं, शेख हयात जी शाइरी, साईं मोहम्मद इब्राहिम जोए जे रोशन ख़्याल फ़िक्र ऐं अलाना साहब जो लिसानियात, एंथ्रोपोलॉजी, कल्चर ऐं तालीम ऐं ॿियनि ज़िंदगी जे शोबनि ते जेको कयल कमु आहे, त ही उहे शख़्सियतूं हुयूं जिन सिंध जे फ़िक्र जी ऐं पीर हुसामुद्दीन राशिदी तारीख़ में इलाही सारियूं हस्तियूं जिन नई सिंध जी तमीर कई, नए सिंध जे शऊर जी आबियारी कई। सो डॉक्टर अलाना साहब उन्हनि मां हिकु अहम शख़्सियत आहे। डॉक्टर अलाना साहब जी बुनियादी सुञाणप लिसानियात आहे ऐं सिंध में लिसानियात जी साइंस ते जिन माण्हुनि कमु कयो, हिकिड़ो साईं जो अलाना साहब जो उस्ताद प्रोफेसर अली नवाज़ जतुई साहब, जंहिं इल्मु लिसान सिंधी ज़बान लिखियो, ऐं उनखां पोइ सिराजुल हक़ मेमून साहब, डॉक्टर अलाना साहब, इहे उहे माण्हू हुआ जिन लिसानियात जी, डॉक्टर बलोच साहब तारीख़ ते लिसानियात जी ते कमु कयो। पर लिसानियात जी साइंस ते जेकॾहिं को डिग्री याफ़्ता हुयो त उहो जंहिं सिंधी फोनेटिक्स ते कमु कयो ऐं अफ्रीकन ओरिएंटल स्टडीज़ स्कूल मां मास्टर इन लिंग्विस्टिक कई, उहो डॉक्टर अलाना साहब हुयो। न रुगो उनखां पोइ सिंधी ज़बान में ॿिया बि आहिनि। डॉक्टर लक्ष्मण खूबचंदाणी हुन पासे उन बि कई PhD, डॉक्टर परसे गिरवाणी उन्हनि कई, पर हितां सिंध मां अलाना साहब हो जहां उन ते तहक़ीक़ कई। ॿियो अलाना साहब खे इहो एज़ाज़ आहे त सिंधी अदब में जेको पहिरियों PhD डॉक्टर आहे उहो डॉक्टर ग़ुलाम अलाना साहब हुयो, जंहिं अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी जी निगरानी में सिंधी में पहिरें PhD अलाना साहब कई। त अलाना साहब जो सिंधी अदब, सिंधी लिसानियात ते साईं जॾहिं उतां अफ्रीकन ओरिएंटल स्टडीज़ मां पढ़ी आयो त हिते पहिरियों जेको सिंधी सूरत ख़ती ते साईं किताब लिखियो 1963 में, ऐं उनखां पोइ सिंधी सोतियात ते किताब लिखियो। सिंधी ॿोली ते हुन तमामु घणा किताब लिखिया। हुनजो सिंधी ॿोली जे बारे में बि हिकिड़ो नज़रियो हो जंहिंमें मुख़्तलिफ़ असांजा आलम स्कॉलर रहिया। डॉक्टर बलोच साहब जो नज़रियो हो, सिराज साहब जो सिंधी ॿोली ते लिखियलु किताब, अलाना साहब जो, इनखां भेरूमल जो। सो उहे सिंधी ॿोली जे बुण बुनियाद मुतलिक़ साईं बि इन नतीजे ते पहुतल हो त सिंधी ॿोली जो जेको बुण बुनियाद आहे या रूट्स आहिनि या जड़ूं आहिनि उहे उन ई तहज़ीब में मौजूदु आहिनि जेका असांजी क़दीम तहज़ीब आहे, उन में ई सिंधी ॿोली जूं जड़ूं मौजूदु आहिनि। ऐं हू इन राय जो न हो त सिंधी ॿोली का संस्कृत मां निकिती आहे या अरबी मां निकिती आहे, उहो इन राय जो हो त सिंधी ॿोली तव्हांजी निज असली ॿोली आहे, उन जूं पंहिंजूं जड़ूं आहिनि। त इन स्कूल ऑफ थॉट जो सिंधी ॿोली जे सिलसिले में सोतियात ते जेको हुन कमु कयो आहे उहो तमामु अहम कमु आहे डॉक्टर अलाना साहब जो। आख़िरी साल में 2019 में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं पाकिस्तान रीडिंग प्रोजेक्ट तरफ़ां सिंधी आवाज़नि ते डॉक्टर फहमीदा हुसैन जेको कमु कयो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में, उन कम खे अॻिते वधाईंदे डॉक्टर अलाना साहब सिंधी आवाज़नि ते उन बुनियाद ते किताब पहुचो आहे, उन ते जेको आहे डिजिटल जेको आहे साईं कमु कयो। लिसानी जाग्राफी ते उनजो कमु आहे, सिंधी ॿोली जो अभ्यास ते उनजो कमु आहे। सिंधी ॿोली जा उनजा तमामु घणा हवाला आहिनि। मूंखे सिराज साहब जे लफ़्ज़नि जो सहारो वठी आउं ॿुधाईंदुसि त सिराजुल हक़ में लिखियो आहे त अलाना साहब उहो सिंधी ॿोली जो आलिम हो जेको फन ऑफ लिसान,
जंहिंजो कमु माना ज़बान ते उनजो उथणु वेहणु ज़बान जे हवाले सां हो। त इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे सिंधी ॿोली ते कमु कंदे हुन सिंधी ॿोली जे ॿियनि सभिनी शोबनि ते कमु कयो। पोयां 20 साल अलाना साहब सां मूंखे गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो सिंधी ॿोली जे निसाब ऐं सिंधी ॿोली जे दर्सी किताबनि जे सिलसिले में ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में जॾहिं साईं हुयो सिंधी ॿोली जी टीचिंग ते सिंधी ॿोली गैर मादरी ज़बान तौर ते पढ़ाइण जे सिलसिले में त अलाना साहब हिकिड़ो डेडिकेटेड ऐं सिंधी ॿोली जो हिकिड़ो फिदाई हो उन फिदाई पाण खे चयो न रुगो लिखण जे मैदान ते पर हिकिड़े दौर में हुन वरी जिदोजहद कई उन अमली जिदोजहद कई सिंधी ॿोली लाइ। जॾहिं शरीफ़ कमीशन जे थ्रू सिंधी ॿोली खे प्राइमरी ते महदूद करण जी कोशिशि कई वई त उन शरीफ़ कमीशन जे ख़िलाफ़ जेका स्ट्रगल हली उन में डॉक्टर अलाना ॿियनि सभिनी सां असांजे सिंधी अदबी संगत सां असांजा सिंध जा ॿिया आलिम मखदूम अमीर अहमद डॉक्टर बलोच सभु जेके गुलाम मुस्तफ़ा शाह जेके बि असांजा गुलाम रज़ा भुट्टो साहब उन्हनि सभिनी सां गॾु अलाना साहब हुयो ऐं जेका सिंधी ज़बान सोसाइटी ठही जंहिं भुट्टे साहब खे मेमोरेंडम ॾिनो जेको अयूब ताईं पहुतो उहो मेमोरेंडम जेको मखदूम अमीर अहमद जे कॉलेज में तयारु थियो ऐं हुनजो ड्राफ्ट प्रोफेसर अली नवाज़ साहब लिखियो ऐं हुनजी लोक पलक साईं बलोच साहब ऐं ॿियनि दुरुस्त कई। उहो ड्राफ्ट जॾहिं पेश करणु उन सिंधी ज़बान सोसाइटी में किरदारु अलाना साहब जो तमामु निहायत मुतहरिक रहियो ऐं पोइ उहा सिंधी ॿोली बहाल थी अक्टूबर 62 में पंहिंजी बुनियादी हैसियत में अमली तरह स्ट्रगल में हो। सिंधी वोटर लिस्टनि में हुन जेको स्ट्रगल कई सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में जॾहिं साईं हुया तॾहिं सुञाणप कार्ड सिंधी में ठाहिण जे लाइ ताज साहब वेठो आहे उहो वधीक इन सिलसिले में प्रैक्टिकल ॿुधाईंदो त हुन बाक़ाइदे हुन दौर जे नादरा खे या ॿियनि अदारनि खे लिखियो त भई सिंधी ॿोली में शनाख़्ती कार्ड सिंध जी पाकिस्तान जी हिकिड़ी ज़बान आहे ऐं उन में बि जेको उर्दू सां गॾु सिंधी में बि लिखियो वञे त हुननि चयो असां वटि पोइ सॉफ्टवेयर पोइ असांखे कंपोज़िंग जा मरहला ॿिया पर अलाना साहब जी कम जो जंहिंखे सिंधी में चइबो आहे जिन हुयो हुन चयो मां करे थो ॾियां राति विच में काज़ी असदाब सां ॻाल्हाए हिते जेको आहे कंप्यूटर कंपोज़र वारा सभु घुराए हुनखे चई तव्हां अचो असां तव्हांखे सभु ठाहे था ॾियूं। ईअं वोटर लिस्टूं जेके सिंधी में कराइण जे लाइ त हिकिड़ो अमली माण्हू कैद में बि वियो जेल में बि वियो हमीद सिंधी साहब अलाना साहब इहे कुझु ॾींहं हुननि कैद बि कटिया त हिकिड़ो अमली जिदोजहद जो मैदान फ़िक्री मैदान जो माण्हू हो अमली जिदोजहद जो मैदान में हुन कमु कयो। हुन जा इन खां सवाइ बि हुन जेके इदारे साज़ी कई सिंधला जी मैडम माता वेठी आहे असांजो मुर्तज़ा शाह जेको नओं डायरेक्टर थियो आहे उहो वेठो आहे त सिंधला जी हुनखे ख़बर आहे त सिंधला जी जो सॼो जेको आहे अलाना साहब हुयो जंहिं सिंधला जी खे सिंधला जी जे हैसियत में आंदो ऐं हिकिड़ी सिंधी अकेडमी मां कढी सिंधला जी कयो ऐं पोइ मैडम हुन कंटिन्यूटी कई ॿियनि उनखे अदारे खे हलायो। ईअं सिंध यूनिवर्सिटी खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी खे केतिरनि अदारनि में सिंधी शोबे खे उन तमामु पंहिंजे भरपूर सलाहियतुनि सां हिकिड़े सुठे मुंतज़िम ऐं हिकिड़े साफ़ सुथरे इंसान जी हैसियत सां पंहिंजो किरदारु अदा कयो। मां भाइर थो असांजा मुख़्तलिफ़ बुकरर बि वेठा हुननि जे ॿियनि पासनि ते हुन ते ज़रूरु रोशनी विझंदा। मां बसि इहो ई चवंदुसि त अलाना साहब जहिड़ी शख़्सियतूं असांजे लाइ हिकिड़ो मिसाल आहिनि ऐं उन मिसाल ते हली जेकॾहिं असां अॻिते वधंदासीं त असांजी क़ौमी तमीर बहितर थी सघंदी। महिरबानी। अकबर रश्दी डॉक्टर फमीद अवसर अली नूरुल हुदा शाह बदल अली सैदी प्रोफेसर अकबर अलाना साहब ऐं ॿिया दोस्तो ऐं भेनरूं ऐं ख़ुशनसीब आहे मूंखे 5.5 साल अलाना साहब सां हिन इदारे में कमु कंदे थिया। हिन इदारे जी भित खे ॾिसंदो तव्हां सां ॻाल्हाईंदी हिते साम्हूं मोहन जो दड़े जी लिखियत खां वठी ख़रोश्ती अर्ध नागरी नागरी परियां फ़ाजकी लिपि ऐं असांजे अलबेरूनी जे किताब अल हिंद ऐं अबुल हसन वाली सिंधी ही अबुल हसन वाली सिंधी ऐं पूरा टालपुर दौर वारी ये समूरी जेके सिंधीअ जूं लिखियतूं उहे सभु हिते अलाना साहब काज़ी ख़िज़रत हयात खे घुराए सिंधी भाषा ऐं लिखावट जा नमूना किताब मुरलीधर जेटले जो ॾिनो ऐं जीअं ही काशीअ जे सिरुनि ते असांखे ठाहियो त उहे सभु ठही विया। ऐं ॿार शाह लतीफ़ जे रिसाले जा पहिरियां नुस्ख़ा या सामी जा सलूक उन जा पहिरियां सुफ़ा मोहन जो दड़ो
यानी सॼी सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जी इर्तिका तव्हांखे दीवारुनि ते नज़र ईंदी। ही हाल ही कैंटीन हुई, हिन हाल जो हिसो कैंटीन पर जेका लाइब्रेरी आहे इहा मुकमिल कैंटीन हुई, जेके हुन लाइब्रेरी करायो हिनखे हाल कराए छॾी। परियां ते असांजो मोहम्मद इब्राहिम जो स्टूडियो आहे, इहो हेठि मथे गोदाम हो, गोदाम हेठि करे छॾी, मथे स्टूडियो जेके डॉक्टर फमीदा मुकमिल करायो। जेके मथियां हिसा आहिनि इनसाइक्लोपीडिया वारो पोर्शन, इहे सभु अलाना साहब जा तबीर करायल आहिनि, जेतोणीकि हिन जो बुनियादु अॻु में पइजी चुको हो। त अलाना साहब इदारा साल हो, पर हुन जो वियल हुनजी नज़र जेका हुई त छा हिते अञा ॿोलीअ जो जेको म्यूज़ियम हो उहो न थी सघियो। हुनजी स्कीमूं असां मोकिलियूं, डॉक्टर फमीदा मोकिलियूं, उहो अञा ताईं न थी सघियो आहे स्क्रिप्ट जे ख़ासि करे हवाले सां। त अलाना साहब जो मूं जीअं सुबुह जो कब्रिस्तान ते चयो, अलाना साहब जा 3 इश्क हुआ, सिंध यूनिवर्सिटी, अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी, सिंधी लैंग्वेज अथार्टी। ऐं टिनी इदारनि सां हुन जेको इश्क कयो, तव्हां सिंधाला जी में वञो, हुनजा फुटप्रिंट्स तव्हांखे नज़र ईंदा, अलामा इक़बाल यूनिवर्सिटी में वञो, या अॼु बि हिते भित सां दीवार जेका परियां पार्क आहे, पार्क जे परियां हिकिड़ो हिसो हो जेको असां असांखे मिलणो हो। अलाना साहब हुते लाइब्रेरी ऐं हिकिड़ो गेस्ट हाउस ठाहिण में चाहियो, पर कल्चर डिपार्टमेंट जे कुझु नाइल ऑफिसरनि उहे शयूं असांखे करण न ॾिनियूं। यानी परियां हैदराबाद सिंध क्लब खे उहो हिसो ॾिनो पिए पियो, बहरहाल उनखे त वरी मैडम ई असां लचू खणी बचायो, पर कल्चर शायदि उनखे उन लाइक़ु बनाए जीअं अलाना साहब ॾिठो। हीउ पार्क सुबुह जो अची पहिरीं बूटा ॾिसंदो, गुल ॾिसंदो, मालीअ खे छल कढंदो, ही हिनजी टारी छो लड़की पई आहे ऐं हिनजी गुल छो न कढी आहे। अलाना उलाद वांगुरु हे जेके बूटा हूंदा उन्हनि जी बि संवार ॾिसंदो हो। सुबुह जो ईंदे चिट मोकिलींदो हो हर डिपार्टमेंट जे हेड खे। मूं हुते ज़िक्र कयो, क़ाज़ी ख़ादुम चवंदो इहो लव लेटर आहे, पहिरीं हुन ते असीं अमल कंदा हुआसीं, पोइ बाक़ी कमु कंदा हुआसीं। हिकु बि मुलाज़िम ख़ामोश वेही न सघंदो हो, या जीअं इदारनि में नवटन रांदियूं बि थींदियूं आहिनि, पते ताश बि खेॾबी आहे, मजाल जो गुमला चिट मोकिलण खां पोइ वरी पाण हिकिड़ो चकर हणंदो, सभिनी खे ॾिसंदो हो, वॉशरूमनि खे वञी ॾिसंदो हो त भंगे साफ़ कयो या न, कमाल आहे। त ऐं स्कीमूं मंज़ूर कीअं कबियूं आहिनि। हींअर 12 करोड़ बजेट आहे, तॾहिं 15 लख रुपया, ऐं 15 लखनि मां अलाना साहब ही सभु कम कराया। हफ़ीज़ शेख घुराई जेको खज़ाने जो मिनिस्टर हो, तकरीर करे पंहिंजा कम सभु ॿुधायो। ऑफिस में वेठासीं, चई अलाना साहब तव्हां पैसा त घुरे ई कोन, चई बाबा मूं कमु ॾेखारियो, पैसा ॾियणु तव्हांजो कमु आहे। चई घणी ग्रांट, चई 50 लख, मूं चयो 50 लख न खपे। चयनि छो, त मां चयोसि लियाकत जो तो ई मंज़ूर करे ॾियो। हू निगरान वज़ीरो सेक्रेटरी नाणे खाते सेक्रेटरी हुन ते ऑब्जेक्शन ॾेई छॾियो आहे। हिकदमि पीए खे चई मूंखे नंबर मिलाए, उनखे छा ॻाल्हाई धमक ॾियईं, अलाना खे चई तव्हांजा 50 लख मंज़ूर थी विया। त अलाना साहब चवंदो त घुरणु इनसाइक्लोपीडिया में अलाना साहब पैसो न आहे वठियो, 2.5 लख ॾिना असांखे हमीदा को, लख रुपया हशमानी साहब खां वरितई, 50,000 जलाल मोहम्मद शाह ॾियनि, तीअं हाणे पाण पहिरीं जुल्स कढी वेंदा। त इहे हू कमु कंदो हो। अलाना साहब 30 ॾींहं कॾहिं न वरितो, मां बि हुन सुनत ते अमल कयो, मैडम बि सुनत कयो। अलाना साहब लठ खणी मुंहिंजे लाइ डॉक्टर अलाना चई तव्हांखे सरकारी मीटिंग जो ज़रूरु अचिणो 30 ॾींहं, पोइ इहे सिर्फ़ु पूछो था हुते, पर पाण न वरिते। इस्लामाबाद में ईंदो, माना हिन इदारे जे कम सां, त चवंदो त उते मां लही फोन कंदो आहियां, गाॾी मूंखे मिलंदी आहे, ऐं छो इहे 30 ॾींहं वठां। त अलाना साहब कॾहिं बि हिन इदारे जो हिकिड़ो टको मेरो थियणु न ॾिनो, ऐं ॿिए खे बि मेरो करणु न ॾिनो हो, भले सेक्रेटरी हुजे भले मिनिस्टर, कॾहिं मिनिस्टर जो ऑर्डर न मञे।
ऑर्डर ईंदा प्लीज अपॉइंट हिम, अलाना साहब इहो फाड़े छॾींदो ऐं डॉक्टर फमीदा बि इहे कंदी निसार खोड़े ख़त मोकिलियो असांजो मुलाज़िम हो हिनखे फलाणे ग्रेड में रखियो। मैडम चयो त भई हू पंहिंजे मयार मूजिबि जीअं उनजो प्रमोशन थींदो बाक़ी असीं इहो नथा ॾेई सघूं। अलाना साहब हिकिड़ा बुनियाद रखी वियो, हिते मुलाज़िमनि खे सिक्योरिटी कान हुई पर उन लाइ हिकिड़ा क़ाइदा हू रिथे वियो। डॉक्टर फमीदा उन ते अमल करायो, पेंशन होल्डर आहिनि हितां जा मुलाज़िम। त अलाना साहब हिन इदारे खे हिन इदारे खे ठाहियो। तव्हां इस्लामाबाद में वञो, अलामा इक़बाल यूनिवर्सिटीअ जे नंढड़नि मुलाज़िमनि खां पुछो, अलाना साहब वञे सभु भॼी ईंदा डोड़ी ईंदा। अलाना साहब डिक्टेटर हूंदो पंहिंजे इदारे में। कंहिं छोकिरे रुगो हिन दरनि खे साफ़ न कयो, सस्पेंड, वक़्त ते न आयो सस्पेंड। पर ऑफिस टाइम खां पोइ तव्हांजो भाउ हूंदो, तव्हांजो दोस्त हूंदो। मां अलाना साहब सां सफ़र कया, कॾहिं हिकिड़ो रुपयो असांखे ख़र्च करणु ॾिनई, न टिकेट भरणु ॾिनई। मां अदल अयाज़ गुल अलाना साहब बहावलपुर यूनिवर्सिटी में वियासीं। हुननि चयो साईं हीअ ॾिसी हला, हीउ कमिरो आहे, तव्हां हला। चई चारई ॾिसी आहिनि, चई खे बराबरि कमिरा पिया। त इहे अलाना साहब जूं ख़ूबियूं हूंदियूं। मसइलनि हिते आइडेंटिटी कार्ड जो ज़िक्र आहे, उन में 30 लफ़्ज़ हुआ जेके असां तर्जुमो कया। उन्हनि 30 लफ़्ज़ क़बूल कया। ख़ानदान खे पुट न ॾिनो, जो ख़ानदान सिंधीअ में बि ख़ानदान क़बूल आहे ऐं सिंधीअ में जेकॾहिं शनाख़्ती कार्ड ठहे थो त उन में अलाना जो क्रेडिट आहे। वोटर लिस्टूं हिन ई हाल में, उन ज़माने में कंप्यूटर जी मौजूदा तरक़ी न हुई पर कंप्यूटर हुआ। काज़ी असद आबिद सां ॻाल्हाई, जेके बि कंप्यूटर हुआ उहे सभु खणाए हिते रखाए छॾियासीं। ॿियनि बि कंहिं इदारनि खां वठी उन्हनि खे लिखी सॼी सिंध जे वोटर लिस्टुनि जा जेतिरा बि सेट खपनि असीं तव्हांखे तयारु करे ॾींदासीं। फोटोस्टेट मशीनुनि सां हिते घुराए छॾियूं। त इहो जेको ॿोलीअ सां लॻाए हू चवंदो हो त कमु करे सघिबो आहे, पैसा हुजनि न हुजनि, रुगो करण जो हौसलो हुजे ऐं माण्हू में जज़्बो हुजे त असीं सभु कुझु करे सघूं था। ऐं ॿोलीअ जे बारे में जेके बि ख़िदमतूं आहिनि, मां सम्झंदो असांजो दोस्त ॻाल्हाए रहियो आहे इदरीस, ऐं मूंखे उन सिलसिले में कुझु बि सिंधी मुअल्लिम अदबी बोर्ड पारां पहिरीं अलाना साहब ठाहियो ऐं उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि सिंधी सिखण जे सिलसिले में, जंहिंखे बाद में डॉक्टर फमीदा टीवीअ खां वठी रेडियो ताईं अमल में आंदो आई। सिंधी सिखी असां सीडियूं ठाहियूं। उन वक़्त में अञा सीडी जे सिलसिले जो कोन हो त लिंगवा फोन ऐं वर्कशॉप वर्क बुक ठाराई, जेको तमामु महांगो हो, पर उहो असां मोकिलियो। पब्लिशर्स कमीशन में 8 क्लास जे किताब मां लिखियो वेंदो, बाक़ाइदे कोर्स ठाराए उस्मानीअ खां मंज़ूर करायूं। पब्लिशर्स कमीशन जो जेको कोर्स आहे ऑफिसरनि जो, उहो अलाना साहब मंज़ूर करायो ऐं पब्लिशर्स कमीशन जो चेयरमैन असांजो मेंबर हूंदो। त अलाना साहब कमु वठी बि ॼाणंदो हो, कमु ॾेई बि ॼाणंदो हो ऐं कम खे मुकमिल करे ॼाणंदो हो। उन खां सवाइ अलाना साहब हू मुलाज़िमनि सां प्यार कंदो ऐं हिन इदारे में जेकॾहिं पंहिंजे छोकिरियूं तव्हांखे नज़र अचनि थियूं त उनजो क्रेडिट अलाना ॾे वञे थो। न त असीं इदारनि में छोकिरियुनि खे अचण ई न ॾींदा आहियूं। ऐं पोइ उन ते अमल वरी डॉक्टर फमीदा कुझु वधायो। हू छोकिरीअ खे, औरत खे इज़त ॾींदो हो। माण्हुनि खे तकलीफ़ थींदी हुई, पर मूंखे ख़बर आहे, मूं अलाना साहब जी ज़िंदगी पढ़ी आहे। हू जॾहिं टंडे मोहम्मद ख़ान में सेठ सुल्तान जे बंगले ते रहंदो हो त हिकिड़े दफ़े को नौकर हुनखे चयो, बाबा तूं इहो फानोस बारे पढ़ींदो, इहो बत्ती बारे पढ़ींदो, असांजी निंड थी फिटे। अलाना साहब घिटीअ में वञी फानोस ते पढ़ियो। राति जो 1:30 बजे धारे सुल्तान साहब मोटे ते ही फानोस ते ठावड़ो पढ़े। बाबा छो? चइजे तव्हांजो नौकर वेठो त मुंहिंजी निंड फिटंदी। अलाना साहब खे गाॾीअ में विहारे, पोइ मूंखे यादि न आहे सन घरवारी या माउ खे चई त हीअ हाणे घर में रहंदो,
पोइ अलाह साहिबु चए थो उहा अमड़ मूंखां रोज़ानो अख़बार पढ़ाई वियो दाऊद साहिब जो नालो छा आहे गुलाम अली अलाना कि नालो मटाए त स्कॉलरशिप चए नालो कोन मटाईंदुसि त मतिलबु हुन खोड़ ॻाल्हियूं आहिनि ऐं सम्झां थो अलाना साहिब जी ज़िंदगी हिकिड़ो खुलियल किताबु आहे जंहिंखे तव्हां जितां पढ़ंदव उतां तव्हांखे हौसलो मिलंदो हिमत मिलंदी अॻिते वधण जो तजुर्बो मिलंदो ऐं कुझु सिखण लाइ मिलंदो हुन हमेशह सेखारियो हुन हमेशह ॾिनो वरितो कुझु अलाना साहब जे वफ़ात खे साल गुज़री वियो ख़बर ई कोन पई त इहो साल कीअं गुज़री वियो छाकाणि त असां जॾहिं साईं गुज़ारे पियो त लिखियो हो त हुनजे हवाले सां सेमिनार्स कंदासीं ताज़ियती गॾिजाणियूं थींदियूं पर कोविड जे करे इहो सभु कुझु मुमकिन कोन थी सघे अॼु असीं हिते गॾु आहियूं ऐं जेके हिते गॾु आहिनि उन में असीं सभई कराची खां आयल वेठा आहियूं सवाइ मेज़बाननि जे अलाना साहब मुंहिंजो उस्ताद हो PhD लाइ हिकिड़े ई ॾींहुं मां ऐं शमसुद्दीन हुसाणी साॻे ॾींहुं साॻे वक़्तु पंहिंजूं दरख़्वास्तूं खणी साईं वटि पहुतासीं मां पंहिंजी दरख़्वास्त हिकिड़े फाइल में लॻाए चङी तरह सेफ्ते तरीक़े सां खणी वियुसि हुन ज़माने में जेके पेंटूं पाती वेंदियूं उन में साइड खां खीसा कोन अॻियां जीअं जीन्स के खीसा हूंदा आहिनि ईअं खीसा हुआ ऐं शम्स हुसाणी पंहिंजी दरख़्वास्त हुन खीसे में विझी खणी आयो ऐं साईं जे आॾो उहा दरख़्वास्त कढी जेका मुड़ियल टुड़ियल हुई उनखे साऊं सिधो करे ऐं साईं खे पेश कयईं साईं खे चिड़ जल्दी ईंदी हुई हुनखे दरख़्वास्त फिटी करे ॾिनई चई हे ॾिस हे बि दरख़्वास्त खणी आयो आहे साॻे कम लाइ खणी आयो आहे तूं बि वञी हिनखे ठीकु करे ऐं खणी आ मूंखे सम्झ में कोन आयो त इहो दड़को या दहमान उरसाणीअ लाइ हो या मुंहिंजे लाइ हो उन ज़माने में आचर मोकल हूंदी मां जुमो छंछर यूनिवर्सिटी मां कढी हिते सिंधाला जी जे लाइब्रेरी में वेही पढ़ंदो हुउसि ऐं जेको कमु कंदो हुउसि उहो साईं खे ॾेखारींदो हुउसि साईं कॾहिं त कमु ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो ऐं कॾहिं फिटो करे मुंहं ते फिटो करे ॾींदो त हे छा करे उन ज़माने में सिंधाला जी सिंधी डिपार्टमेंट सां लॻोलॻि आर्ट्स फैकल्टी में हूंदी हुई जंहिं कमरे में अलाना साहब वेहंदो उनजे भरिसां लाइब्रेरी जे भरिसां हिकिड़ो कमरो हो जंहिंमें वॾा वॾी वॾी पेटियूं टीन जूं ऐं जिस्त जूं रखियल हूंदियूं जंहिंमें सिंधाला जीअ लाइ महफ़ूज़ कयल सामान रखियल हूंदो ऐं जॾहिं को महिमान ईंदो त साईं उहे पेटियूं खोलाए ऐं उन सामान खे कढी ऐं उन आयल महिमान खे ॾेखारींदो ईअं ॾेखारींदो जीअं का माउ पंहिंजे धीअ जो ॾाज ॾेखारींदी आहे खेसि उन्हनि सभिनी शयुनि सां तमामु घणी मोहबत हूंदी हुई वञण महिल तॾहिं साईं वटि गाॾी कान हुई ऐं प्रोफेसर हूंदे बि सिंधाला जी जो डायरेक्टर हूंदे बि बस में ईंदो वेंदो 2 वॻे जेका आर्ट्स फैकल्टी जे पोयां अचे बसूं बीहंदियूं उन्हनि बसुनि में वेहंदो ऐं घर वेंदो हिकिड़े ॾींहुं लाइब्रेरी में वेठे पढ़ियमि कंहिंसां ॻाल्हाईंदे ज़ोर सां टहक ॾिनमि साईं पर्ची ॾियारे मोकिली लाइब्रेरी में वेही ॻाल्हाइण ऐं टहक ॾियणु मना आहे मां अञा वधीक होशियारु थी वियुसि पर कुझु ॾींहंनि खां पोइ
साईं जो 11 वॻे धारे साईं पाण बि आर्ट्स फैकल्टीअ जे कुंड ते हिकिड़ो छोले वारो बीहंदो, पाण बि घुराए छोला खाईंदो ऐं चांहि पीअंदो ऐं मूंखे बि आछींदो, मां पोइ खाईंदो हुउसि। हिकिड़े ॾींहुं जॾहिं मां वियुसि 11 वॻे त न हुते चांहि हुई न छोला। मां ईअं थोरी हुजत कंदे चयो साईं छा किफ़ायत शुआरी जो हफ़्तो शुरू थी वियो आहे छा? मूंखे चई वञी पंहिंजो कमु कर, कावड़ में चई वञी पंहिंजो कमु कर। मां हलियो हुयुसि पंहिंजो कमु कयुमि। ॿिए हफ़्ते बि साईं जो रवैयो इहो रहियो, 3 हफ़्ते बि इहो रवैयो रहियो। मां PhD तां हथु खणी छॾियो ऐं कमु करणु छॾे ॾिनमि ऐं सिंधाला जी वञणु छॾे ॾिनमि। कुझु अरसे खां पोइ साईं अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी हलियो वियो। हिकिड़े दफ़े मां पंहिंजे ॿारनि खे वठी इस्लामाबाद घुमणु वियुसि। पहिरीं सोचियमि त कंहिं होटल में वञी रहां, अलाए छो मन में आयो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जे गेस्ट हाउस में वञी रहां। शाम जो जवाबु ॾींदो, पर मूंखे ख़बर कोन्हे त उहो शख़्स केरु हो। उहो शख़्स ग़ुलाम अली अल्लाना हो। उन ज़माने में हनीफ सिद्दीकी साहब जेको सिंधाला जी जो डायरेक्टर हो, उनखे पंहिंजी का ऑफिस कोन हुई। अदी महताब खे ऐं डॉक्टर समीरा खे यादि हुजे त लाइब्रेरी जे भरिसां जेको कॉरिडोर हो, उन कॉरिडोर में प्लाईवुड सां ठहियल हिकिड़ी ऑफिस हूंदी हुई जंहिंमें हनीफ सिद्दीकी साहब वेहंदो हो ऐं उहो डायरेक्टर हो इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी जो, ऐं अलाना साहब तरह असिस्टेंट डायरेक्टर हो। ऐं 63-64 दारे हिकिड़े ॾींहुं अख़बार में ख़बर पढ़ीसूं त सिंधाला जी खे बाहि ॾिनी वई आहे, जॾहिं अञा ओल्ड कैंपस में हुई ऐं अलाना साहब हुनजो असिस्टेंट डायरेक्टर हूंदो। काफ़ी छंड छाण थी, पर कंहिं नतीजे ते पहुची कोन सघियासीं त उहा बाहि कंहिं ॾिनी ऐं छो ॾिनी हुई। पर जंहिं तरीक़े सां सिंधाला जीअ खे, सिंधाला जी जे सामान खे ऐं सिंधाला जीअ खे ठाहिण में अलाना साहब जेको किरदारु अदा कयो, ओड़ो किरदारु शायदि ॿियो को कोन करे सघिया। उन खां पोइ अली महताब आई, हुन बि तमामु घणो कमु कयो, पर बुनियादी कमु सॼो अलाना साहब करे वियो। ऐं अहिड़ी जज़्बे सां, अहिड़ी नेक नियती सां हुन इहे कमु कया जो जीअं हिते चई विया त हुन ते को आङुर खणी कोन सघियो। हालांकि अलाना साहब पंहिंजी सख़्तु तबियत जे करे अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी में बि हुन लाइ मसइला पैदा थिया ऐं सिंध यूनिवर्सिटी में बि हुन लाइ मसइला पैदा थिया, पर हुन पंहिंजी तबियत, पंहिंजी सोच, पंहिंजे अमल उन में का तब्दीली कोन आई। अलाना साहब पहिरियों सिंधी आलिम हो जंहिं सिंधीअ में PhD कई। संदसि PhD जो मौज़ू हो लाड़ जी अदबी ऐं सक़ाफ़ती तारीख़। 1956 में रजिस्ट्रेशन कराई, 1970 में खेसि डिग्री मिली। 14 साल लॻा हिन कम खे। हिन विच में 1963 में पाण जीअं अॻु में ॿुधायो वियो त लंडन यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ एशियन स्टडीज़ एंड एशियन एंड अफ्रीकन स्टडीज़ में वियो। के चवनि था हुतां डिप्लोमा करे आयो, किन हंधनि ते लिखियलु आहे त हुतां मास्टर्स करे आयो। इहो अरसो उन विच में रहियो। वञण खां अॻु में पंहिंजे थीसिस जा 4 चैप्टर मुकमिल करे वियो हो। वापसि आयो त हुनजो गाइड जेको आहे सो हुनखे कमु कराइण लाइ तयारु कोन हो। ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहब जे दौर में ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहब खे संदसि गाइड मुक़ररु कयो वियो। उन ज़माने में इहो ज़रूरी कोन हूंदो त PhD कराइण लाइ PhD गाइड हुअणु घुरिजे। इहो हाणे HEC कुझु साल अॻु इहो कमु ईअं कयो आहे, न त मां PhD न आहियां ऐं मूं 3-4 PhD कराया आहिनि। त अलाना साहब जो गाइड बि मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी अहिड़ी रीति थियो ऐं कासमी साहब जे अंडर में अलाना साहब पंहिंजी PhD मुकमिल कई। ऐं उन PhD खे जेकॾहिं तव्हां ॾिसो, उनजे मयार खे ॾिसो ऐं उनजे जेके मौज़ू आहिनि, अलाना साहब जिन शयुनि जो ज़िक्र कयो आहे उते पाण वियो आहे। अॼु त असीं वेही जेको आहे सो क्लिक था कयूं गूगल ते ऐं उतां शयूं हासिल था कयूं,
पर अलाना साहब जेको कमु कयो आहे ऐं जहिड़ी रीति उहो कमु कयो आहे उन जो तारीख़ में मिसाल मिलणु मुश्किल आहे। ऐं इहो हिकिड़ो त पहिरीं PhD हुई सिंधीअ जी, ऐं ॿियो जंहिं मौज़ूअ ते हुई ऐं जंहिं अंदाज़ में कई वई, ऐं जेके अंगकर गॾु कया विया, जेके तस्वीरूं गॾु कयूं वयूं, जेके ॿियूं सकाफ़ती शयूं गॾु कयूं वयूं, अहिड़ियूं शयूं असांखे उन खां पोइ जे थियल PhD में नज़र कोन थियूं अचनि। बल्कि अॼुकल्ह त PhD करणु सवलो कमु आहे, बाक़ी ॿिया कम करणु ॾुखियो कमु आहे। ऐं जंहिं तरीक़े सां असांजी यूनिवर्सिटियूं PhD जूं डिग्रियूं घुराइनि थियूं पियूं, शायदि एतिरी सस्ती शइ बि का कान थी मिले। अलाना साहब जी हिकु ॿी ख़ूबी हुई त जंहिंखे भाईंदो तंहिंखे तमामु घणो भाईंदो, ऐं जंहिंखे न भाईंदो उन लाइ मां कुझु कोन थो चवां। उहे जिनखे भाईंदो उन्हनि मां हिकिड़ो मां बि हुउसि। पोइ जेकॾहिं कंहिं तकरीब में वेठा आहियूं या को ज़िक्र निकिरी वियो त एतिरी तारीफ़ कंदो जो मूंखे पाण शर्मिंदगी थींदी हुई। ऐं मूंखे इहो फ़ख़ुरु हासिलु आहे त मां साईं जे तमामु वेझनि मां हिकिड़ो हुउसि। त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त मुंहिंजी केतिरी तारीफ़ थींदी हूंदी ऐं मूंखे केतिरी शर्मिंदगी करणी पवंदी हुई। इहो संदसि प्यार जो हिकिड़ो तरीक़ो हो, ऐं इहो तरीक़ो तमामु घटि माण्हुनि में मूं ॾिठो जंहिं तरीक़े सां उहो प्यारु कंदो हो। अलाना साहब पंहिंजी ज़िंदगीअ में जेके कारनामा सर अंजाम ॾिना, जंहिं रीति हुन ॿोली जी ख़िदमत कई, सिंध में विरांगे खाद में काके भेरूमल ॿोलीअ जे बुनियाद ते कमु कयो, ऐं विरांगे खां पोइ डॉक्टर नबी बख्श खान बलोच, डॉक्टर अलाना ऐं सिराजुल हक मेमन साहब कमु कयो। इन्हनि सभिनी जे कयल कमनि में किथे बि इत्तफ़ाक़ नज़र कोन थो अचे। चइनि मुख़्तलिफ़ आलिमनि 4 मुख़्तलिफ़ नज़रिया ॾिना ॿोलीअ जे बुनियाद बाबति, ऐं असांजी बदकिस्मती आहे जो उन खां पोइ इन ते को कमु कोन थियो। 1966 जे बहिराण जे ॿिए पर्चे में अलाना साहब इन्हनि चइनी ॾिनल नज़रियनि जो हिकिड़ो तक़ाबुली जाइज़ो पेश कयो, ऐं इहो ॾेखारण जी कोशिश कई त जेकॾहिं इहे हिकिड़ो आलम त गुज़री चुको आहे, जेकॾहिं 3 आलिम वेहनि पाण में ऐं वेही वधीक का तहक़ीक़ कनि त शायदि कंहिं हिकिड़े नतीजे ते पहुची सघनि था, पर ईअं कोन थी सघियो। ऐं इहा बदकिस्मती आहे असांजी जो असीं दावा कयूं था त 5000 साल पुराणी ॿोलीअ जा मालिक आहियूं, पर इहा ख़बर कोन अथऊं त इहा 5000 साल पुराणी ॿोली किथां ऐं कीअं उसरी। इहा असांजी बदकिस्मती आहे। पर इन ते बि अलाना साहब तमामु घणो कमु कयो। लिसानियात ते 14 किताब आहिनि संदसि। 14 मुख़्तलिफ़ किताबनि में हुन लिसानियात जे हर पहलूअ ते निहायती तफ़सील सां कमु कयो आहे, ऐं इहा असां लाइ फ़ख़्र जो बि ॻाल्हि आहे। तव्हांजी महिरबानी। स्टेज ते वेठल मैडम आफ्ताब, मैडम फनीदा, अथॉरिटी जे चेयरमैन गुलाम अकबर, मैडम मदद सिंधी, ऐं हेठि वेठल सभु मोज़ज़ उस्ताद स्कॉलर्स, अस्सलाम वालेकुम। शबनम मूंखे हिकिड़ी वॾी आज़माइश में विझी छॾियो आहे, तव्हां अदा जे बारे में ॻाल्हायां, मुंहिंजे लाइ पॉसिबल कोन्हे त आउं कुझु ॻाल्हाए सघां या कुझु चई सघां, पर आउं हिते ख़ासि तौर ते अथॉरिटी जी चेयरमैन सेक्रेटरी ऐं हिते जे जेको स्टाफ आहे उन्हनि जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां जो हुननि हमेशह अदा खे यादि कयो आहे। अदा जा किताब स्कैन कराइणु, किताब पब्लिश कराइणु, ऐं उन खां सवाइ ही वरसी मिलाइणु, न त असां वटि डॉक्टर बलोच, अलाना इहे हिकिड़ियूं तमामु वॾियूं शख़्सियतूं आहिनि, ऐं उन्हनि जे लाइ चयो त वञे थो त उहे इदारा साज़ आहिनि, उन्हनि इदारा ठाहिया आहिनि, पर सिर्फ़ु हिकिड़ी लैंग्वेज अथॉरिटी आहे जेका अदा खे यादि करे थी। न सिंधाला जी यादि कयो जंहिंजे हुन लाइ हुन सॼी ज़िंदगी जेको चवंदो रहियो त मुंहिंजो पहिरियों इश्क सिंधाला जी सां आहे, ऐं ॿाहिरियनि राइटर्स जिन इहो चयो आहे त हमारे पास तो पैसा भी है, हमारे पास इदारे भी हैं,
हम सिंधाला जी जैसा बना सकते हैं, लेकिन हमारे पास अलाना जैसे लोग नहीं हैं, इसलिए हमारे पास वो सिंधाला जी नहीं बन सकती जो यहाँ हमने बनाए हैं। और सिंधी सीधे हम लोग से सबसे ज़्यादा बेहतर है और हम नाकाम हैं। उन्हें सिंधाला जी खे था विसारे अदा खे विसारे छॾियो ऐं सिंध यूनिवर्सिटी जंहिंजे लाइ अदा हिकिड़े लेक्चरर खां वठी प्रोफेसर, चेयरमैन, डायरेक्टर, डीन, फैकल्टी सभु कुझु रहियो, पर उन्हनि बि विसारे छॾियो सवाइ अथॉरिटी जे। इन करे अथॉरिटी वारनि जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां जो हुननि हर वक़्तु असां सां कोऑपरेट कयो आहे ऐं ईंदे बि कंदा रहनि था। काफ़ी किताब आहिनि, जीअं हींअर 3 किताब छपिया अथनि, ॿिया किताब हिननि जे पैनल ते आहिनि। उन्हनि में बि ऐं उन खां सवाइ जेको कुझु अदा जो किताब वग़ैरह जो मटीरियल आहे उन्हनि खे संभालणु, उन जो कॉर्नर क़ाइमु करणु, इहो सॼो हिननि कयो आहे। बाक़ी असां ॾिसूं था त अदा सलीम जीअं चयो त अदा सलीम न, पर असां सभई हींअर जेकी बि कुझु मौजूदु आहियूं, जंहिं हालत में आहियूं, उहे असां अदा जा ई हिकिड़ा जीअं बनियल पोतल जंहिं दर्जे ते पहुतल आहियूं, उहे अदा जा ई सेखारियल आहिनि जंहिंमें असां पहुता आहियूं। त मुंहिंजे वधीक कुझु कोन थी ॻाल्हाए सघां, पर मूंखे थैंक्स करणा आहिनि अथॉरिटी जो ऐं तव्हां सभिनी जो। तव्हां सभु हिते मौजूदु आहियो, तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं कराची खां जेके असांजा महिमान आया आहिनि, अली मेहताब, डॉक्टर फहमीदा, अदा सलीम ऐं उन्हनि अदा मदद सिंधी, हिननि सभिनी जी बि आउं तोराए थी आहियां त अदा जे लाइ करे कराची खां हिते पहुता आहिनि। अलाह साईं ख़ुशि रखे। थैंक यू। शबनम साहिबा, स्टेज ते वेठल मैडम मेहताब अकबर राशदी साहिबा, डॉक्टर फहमीदा हुसैन, अली नूरदा शाह, प्रोफेसर सलीम अहमद साहब, अकबर अली ख्वाजा साहब, हेठि वेठल अलामा ताज जोयो, डॉक्टर फयाज़ नतीर, सिंधाला जी डायरेक्टर मुर्तज़ा सियाल साहब, अदी अली साहिबा, डॉक्टर मकबूल बुखारी, इद्रिस जतोई, ज़ैब सिद्दी साहब, रसूल भाई थेबो साहब ऐं ॿिया दोस्तो GSN। मूंखे इहो त फ़ख़्रु हासिलु कोन्हे त आउं डॉक्टर अलाना जो शागिर्दु रहियुसि या हुन सां गॾु कमु कयुमि, पर मां हुन जो वेझो अक़ीदत मंज़र हुयुसि। 2 अखर लिखी आया हुया, सो मां सम्झां थो त इहो पढ़ी छॾिए त बहितर रहंदो। मोहतरम दोस्तो, पंहिंजे क़ौम जे अहिड़नि सुञाण शख़्सियतुनि खे जिन पंहिंजे हयाती जो हिकु ॾिघो वक़्तु पंहिंजी ॿोली ऐं अदब खे अर्पे छॾियो, यादि करणु हिकु सुठो अमल आहे। यकीनन इल्मु अदब लाइ उन्हनि मुल्कनि जे ॿोलियुनि जे सर्जणारनि अहिड़ा कारनामा सर अंजाम ॾिना जिन उतां जे माण्हुनि में सुजाॻी आंदी, ॼाण जी रोशनी पखीड़ी ऐं ॿियो घणो कमु कयो, उहे तमामु महान आहिनि। सिंध में शाह लतीफ़ खां वठी साईं GM सैयद, अलामा आयक अली खां वठी शेख अयाज़, मोहम्मद इब्राहिम जोयो, डॉक्टर नजीब बख्श बलोच, हुसामुद्दीन राशदी, ग़ुलाम अली अल्लाना, सिराज उल-हक़ मेमुन ऐं अॼु जे नौजवान लेखकनि ताईं सिंधी ॿोलीअ तरक़ी तरवीज लाइ जेके हुननि कम कया आहिनि, उहे अॼु बि ॻाइण जे लाइ ॻाया पिया वञनि। असीं अॼु उन ई रोशन मीनार खे यादि पिया करियूं जंहिंजी समूरी हयाती सिंध लाइ हिकु मिसाल रही। ग़ुलाम अली अल्लाना जंहिंजे हयाती जे दास्तान जी शुरूआति लाड़ जे हिकु ॿिन नंढड़े ऐं ॾोराए ॻोठ खां शुरू थी, उन शख़्स जी ज़िंदगी जी जिदोजहद साबित कयो त इंसानु जेकॾहिं तरक़ीअ जी राह ते हलण जो वचन थो करे त पोइ दुनिया जी का बि ताक़त हुनखे अॻिते वधण खां कतई नथी रोके सघे। कुझु वक़्तु अॻु अलाना साहिब जूं कुझु सारूणियूं पढ़ियमि त मीरपुर भठोरे में कीअं न हिकु नेक दिल शख़्स खेसि पंहिंजे औताक में रहणु ॾिनो, जिते ॾीए जे रोशनीअ में हुन इब्तिदाई हासिलु कई, तइलीम हासिलु कई ऐं पोइ शाबस जे अलामा आयक अली खे जीअं सिंध यूनिवर्सिटी खे क़ाइमु करण वक़्तु डॉक्टर अलाना खे सिंधी डिपार्टमेंट में लेक्चरार मुक़ररु कयो ऐं हुनजे अॻिते वधण जे तरक़ीअ जा रस्ता खोले छॾिया। काजी साहब हिकु ॾाहो ऐं ॾूर निगाह रखंदड़ काबारो जो हुन हिकु नंढड़े इम्तिहान वारे इदारे खे हिकु मिसाली यूनिवर्सिटी में तब्दील करे छॾियो।
अवां हींअर ॿुधो त हू तारीख़ साज़ शख़्सियत हो, इदारा साज़ शख़्सियत हो, छाकाणि त हुन अलामा आहे कदी ॼण माण्हू सां कमु कयो जिन पाण इदारा क़ाइमु कया। ग़ुलाम अली अल्लाना जंहिं पंहिंजी अदबी हयाती शुरूआत ग़ुलाम अली नाशाद जे नाले सां कहाणियूं लिखण सां कई, उहो शख़्स अॻिते हली सिंधी ॿोलीअ जो आलिम बणिजी वियो, विलायत मां तालीम हासिलु करे आयो ऐं सिंधालाजी जहिड़े इदारे खे पंहिंजे महिनत सां अॻिते वधाए हिकु मिसाली इदारे जे शिकिल में आणी असांजी ॾाढो निर्वाह कयो। मूंखे यादि आहे त साल 1969 में मौजूदा ओल्ड कैंपस में जिते हाणे हबी बैंक ऐं पोस्ट ऑफिस आहे, उन जे मथां 2 कमरनि में किताब ऐं नवाज़रात पियो जमा कंदो हो। डॉक्टर अलाना वटि वञिबो हो, असां जहिड़नि रोलाक नौजवाननि खे चांहि जी प्याली पियारींदो ऐं कचहरी जे ज़रिए इल्म जी ॼाण ॾींदो हो। इहो कतई न ॾिसंदो हो त हीउ नौजवान हुन जो वक़्तु ज़ाया करणु छो था अचनि या वटि छो था अची वियनि। इहा हुन आलिम जी महानता हुई, जंहिंखां इहा ॻाल्हि सिखियासीं त माण्हू को नंढो या वॾो न थींदो आहे, इज़त कीअं ॾिजे ऐं इज़त कीअं वठिजे, इहो असांजे हिननि आलिमनि जो वरिसो हो। अलाना साहब उस्ताद रहियो ऐं साॻे इदारे सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थी कमु कयो। उन खां अॻु अलामा इक़बाल यूनिवर्सिटी वाइस चांसलर जी हैसियत में अहिड़ो त पंहिंजो नालो रोशन करे आयो आहे जो अॼु अलामा इक़बाल यूनिवर्सिटीअ जूं इमारतूं, यूनिवर्सिटीअ जे चौगिर्द अॾायल आलमपना यानी दीवार, वण टिण संदसि कामयाबी जो होगाव पिया ॾियनि। सचपच त माण्हू उहो ई अज़ीम आहे जेको पंहिंजे इर्द गिर्द वारनि हालतुनि जो मुक़ाबिलो करे मिसाल थो क़ाइमु करे वञे। हिकु ईमानदार ऐं अवरज मुड़ुस हो, अॼु जे बेईमानी वारी हालतुनि खां परे भॼंदो हो। सवेल ॻाल्हि नसीर मिर्ज़ा कई त अलामा आहे काज़ी ऐं उहे माण्हू हुआ जिन ते को बि माण्हू हिकिड़ो रुपयो बि केरु साबित नथो करे। अलामा आहे काज़ी मैडम महताब अदी फहमीदार खे ख़बर आहे त विक्टोरिया गाॾी में यूनिवर्सिटी में ईंदो हो। डॉक्टर दाऊद पोटे जी ॻाल्हि थी त उन ज़माने में सिंधियती बोर्ड डॉक्टर दाऊद पोटे ऐं अलामा आहे काज़ी खे हर महीने में 2000 रुपया ॾींदो हो तहक़ीक़ जा। तव्हां तहक़ीक़ करे असांखे किताब लिखी ॾियो। हिकिड़े महीने में डॉक्टर दाऊद पोटे 1500 रुपया वापसि करे छॾिया। चयईं त मूं 15 ॾींहं कमु न कयो आहे छाकाणि मुंहिंजी धीउ जी शादी हुई। ऐं साॻियो ई मिसाल अलामा आहे काज़ी ते क़ाइमु कयो जो हुन हिकिड़े महीने जा पैसा वापसि कया त मूं हिन महीने में कमु न कयो आहे। इहे त माण्हू हाणे ॾीओ खणी ॻोल्हियो त बि कोन मिलंदा, पर उहे मिसाल असांजे उन्हनि इदारनि जे सरबराहनि खे यादि रखणु खपे त इहे बि के माण्हू हुआ। हिते ॻाल्हि थी त अलाना साहिब खे कंहिं यादि कोन कयो। असल में यादि न करण जे भेट में विसारणु तमामु सवलो आहे, पर हुन जा किताब, हुन जो कयल इल्मु जेको आहे उहो असां सभिनी खे रोशनी ॾेखारींदो रहंदो। केरु यादि करे या न करे इन सां को फ़र्क़ु कोन थो पवे। अलामा आहे काज़ी जे माण्हूअ ते 70 साल थिया आहिनि त कंहिं हुनजी ज़िंदगीअ ते न को सिंधी यूनिवर्सिटी PhD कराई न को किताब लिखायो। त इहे ॾुखिया दास्तान आहिनि। हाणे हिते अलाना साहिब जो ज़िक्र थियो त आउं हिकिड़ी ॿुधाईंदो हलां त पाण सिंधी ॿोलीअ जो ॼाणू इल्म सूतियात जो माहिर हो। सिंधी सकाफ़त ते अंग्रेज़ी में लिखियलु किताब हुनजो अॼु बि सिंधी जी सुञाणप आहे। ॿिया 22-24 किताब अॼु बि असांजे लाइ रोशन रहिया आहिनि। वॾी ॻाल्हि त सिंधी अज़ीम शाइर शाह लतीफ़ जो पार्टू हुअण जो पिणु खेसि शर्फ़ हासिलु हुयो। हिकु भेरो शाह जी साईं जो कोई बैत जी सिट ॿुधाई, वरे लॻे विया आहिनि, पर उहा बैत अञा ताईं मूंखे नथो ॾिसे। आगम कयो अचनि सॼण सावण मींहं जी। चवंदो हो जंहिं ॿोलीअ में शाह लतीफ़ आहे तंहिंखे लहर न को लोॾो। पाण खेसि जेल जी सहूलियतूं बर्दाश्त करणियूं पयूं। मार्च 1971 में जॾहिं फेयर प्ले ऑपरेशन ओवर पाकिस्तान में शुरू थियो त सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, प्रोफेसर उमर मेमून साहब, प्रोफेसर अशोक कुमार, प्रोफेसर अर्जन लाल, सैयद शाह मोहम्मद शाह, आफ्ताब मिर्ज़ा, नवाज़ भुट्टो, यूसुफ टालपुर ऐं मेडिकल जे हिकु शागिर्द नंदलाल वराणी खे गिरफ़्तार करे मार्शल लॉ तहत 3 महीना हैदराबाद जेल में रखियो वियो। ऐं मूंखे यादि आहे त हुनजो केस
हैदराबाद कमिश्नर ऑफिस में जिते मथे दरबार हाल आहे उते हलंदो हो ऐं मूंखे इहो बि फ़ख़ुरु आहे त असां हर हाज़िर ते वटि वेंदा हुआसीं पर मूं कॾहिं बि हुनखे दिलगीर महसूसु न कयो। इहा हुनजी वॾी महानता हुई। असल में माज़ी क़रीब ते असां वटि नथो लिखियो वञे, असांखे ख़बर नथी पवे त असांजे माण्हू कहिड़ियूं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। सो असां जेतिरो मौलाना साहब खे यादि करियूं उहो घटि आहे ऐं हुन जा जेके किताब आहिनि, जेके हुनजो कयल कमु आहे, सिंधी अदब जे आसमान ते रोशन सितारे वांगुरु चमकंदो रहंदो ऐं असांखे राह ॾेखारींदो रहंदो। अवांजी वॾी महिरबानी। इंतहाई मुअज़्ज़िज़ ख़वातीन और हज़रात जेके स्टेज ते हॉल में मौजूद हैं, अजीब ॾींहं पिया गुज़रनि जो यादि असां मौजूदा दौर में विछड़ी वेहण वारनि जा ताज़ियतूं पिया कयूं या वरी वर्सियूं पिया मल्हायूं। अलाना साहब जे सिलसिले में हिते जेके बि माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जी उन्हनि सां पंहिंजी ज़ाती शनासाई हुई ऐं हर को पंहिंजो तजुर्बो ॿुधाईंदो। अलाना साहब जे सिंधोलॉजी जी डायरेक्टरशिप छॾण खां पोइ सिंधोलॉजी मूंखे संभालणी पई। मां सिंधोलॉजी जी डायरेक्टर छो थियसि मूंखे अॼु ताईं ख़बर न आहे, पर उनजो मुहरिक ज़ाहिर आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। ऐं जीअं अदा सलीम मेमण ॿुधायो त जॾहिं अलाना साहब इलाही महिरबान हूंदो हो त एॾी तारीफ़ कंदो हो जो माण्हू चवंदो त हाणे बसि करे यानी पाण ते शर्मिंदगी थींदी। ऐं जॾहिं कावड़बो हुयो त असांखे ख़बर आहे त उहो ॻाल्हाइण बि पसंदि न कंदो। असां सभु इन मां गुज़रिया आहियूं, उहे ॿुधाइणु ज़रूरी न आहे, पर उहो हुनजो मिज़ाज हुयो। पर उन में हिकिड़ी शइ जेका असांखे एप्रिशिएट करणु खपे ऐं उनजो शुक्रगुज़ार थियणु खपे, उहा शइ हुई त हुन शख़्स जी कमिटमेंट छा हुई। जंहिं बि जाइ ते जिते बि वियो हू पंहिंजा निशान पेरनि जा छॾे आयो। इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जहिड़ो इदारो मूंखे न आहे ख़बर, मां घणा साल थिया आहिनि, मां कोन वई आहियां, ॾिठो कोन अथमि, पर मूंखे जंहिं हालत में मिलियो उहो इदारो उनखे उनजो उहो औज बरक़रार रखी ऐं उनजे इन मयार खे क़ाइमु रखणु मुंहिंजे लाइ वॾी आज़माइश हुई। छो त तव्हां जे साम्हूं हिकिड़ी तमामु वॾियूं कदावर शख़्सियतूं थियूं हुजनि ऐं उहे जेकॾहिं तव्हांखे मुंतख़िब कनि, कुझु बि सोचे त तव्हांखे न सिर्फ़ु उन्हनि जी उन ॻाल्हि जो भरम रखिणो आहे, पर उन इदारे खे बि ॾिसणो आहे त तव्हांखे किथे छो छॾियो वियो आहे। ऐं जॾहिं असां डॉक्टर अलाना खे उनजी अलविदाई दावत कई हुई इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में, त उते प्रोफेसर इलियास अबड़ो साहब जेके उन महिल वाइस चांसलर हुया, उन्हनि जे साम्हूं इहा तक़रीब थी हुई ऐं उन में डॉक्टर साहब पाण ॿुधायो त मुंहिंजी सिलेक्शन कीअं थी। डॉक्टर साहब हलिया विया हुया अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी ऐं उन्हनि ई ॾींहंनि में शायदि मां ऐं राशिदी साहब मोकल वठी असां ॿाहिरि पिए घुमियासीं, शायदि इंग्लैंड, फ्रांस में बि स्टेट्स। सो जॾहिं मां मोटी आयसि त अख़बारुनि में नंढियूं ख़बरूं पिए हलियूं त शायदि महताब राशिदी इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी डायरेक्टर थींदी, त मां वरी दिलि में खिलां पई, मुंहिंजो अहिड़ो वास्तो न मां सिंधी लिटरेचर जी स्टूडेंट आहियां, न मां को अहिड़ी ख़ासि ॻाल्हि कई आहे। मां इंटरनेशनल रिलेशन्स जी उस्ताद पॉलिटिकल साइंस पढ़ी हुयसि, हा ॿाहिरों पढ़ी आई हुयसि, सो उहा पंहिंजी जाइ ते, पर मां इन ख़बरुनि खे अहिड़ी ख़ासि अहमियत कोन ॾिनी। पर जॾहिं उहा नोटिफाई थी वई त
मां सवाइ हिन जे त अल्लाह जो शुक्र अदा कयां त इहे मुंहिंजी इज़त में हिकिड़ो इज़ाफ़ो हुयो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं जॾहिं तव्हांखे कंहिं बि हैसियत जे लाइ मुंतख़िब कयो वञे थो त दरअसल उहो तव्हांजो इम्तिहान आहे, आज़माइश आहे। शुरू में लाना साहब काफ़ी अर्सो ईंदा रहिया, जॾहिं अचणु थींदो हुन इस्लामाबाद खां हैदराबाद, छो त अल्लामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी हैड डिफरेंट कैंपसिस ऐं हिकिड़ो अहिड़ो इदारो हुयो जेको उते वेठी माण्हुनि खे तालीम पियो ॾिए। त डॉक्टर साहब जो अचणु थींदो हुयो ऐं जॾहिं बि हैदराबाद ईंदा त इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में ज़रूरु ईंदा। मूंखे ख़बर कोन पवंदी, ख़बर इहा पवंदी हुई त डॉक्टर साहब जन आया आहिनि, हाणे लाइब्रेरी में आहिनि, हाणे म्यूज़ियम में विया आहिनि, हाणे मथे विया आहिनि, हाणे म्यूज़िक वारी गैलरी में विया आहिनि, म्यूज़ियोलॉजी में। त मां आई नेवर डिस्टर्ब हिम त भली घुमी फिरी अचे, त जेकॾहिं का कमी कोताही आहे त मूंखे ॿुधाए। बहरहाल उहो हिन सां राब्तो रहियो। अॼु हिकिड़ो जेको किताबु मुंहिंजे घर वारनि पधरो कयो आहे, उन में हुनखे अब्दुल्ला वरिया जे नाले डेडिकेट कयो आहे। उहो हिकिड़ो शख़्स अब्दुल्ला वरिया हुयो जंहिंसां तमामु घणी दिलि हुई ऐं उहो रेगुलर विज़िटर हुयो इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जो, डॉक्टर साहब जे बि ज़माने में ऐं मुंहिंजे ज़माने में बि। सो हिकिड़े ॾींहुं मूंखे चयईं त डॉक्टर साहब तव्हां ॾाढो नाराज़ आहे। मूं चयो है छा थियो? अच्छा उहा हिकिड़ी शइ उहा ॿुधाइणु ज़रूरी आहे। त उन जंहिंमें असां सेंड ऑफ पे ॾिनोसीं डॉक्टर साहब खे, त उते पाण जॾहिं तकरीर कयूं त उन में ॿुधायूं त मां छो थी आहियां डायरेक्टर सिंधोलॉजी। ऐं इहो बि ॿुधाएं त जॾहिं प्रोफेसर इलियास अबड़े साहब उनखे चयो त सिंधोलॉजी इज़ योर बेबी, तो ई हुनखे एतिरे हिन ते पहुचायो आहे, तूं फ़ैसिलो कर त तोखां पोइ हिनखे केरु संभालींदो। त प्रॉबेबली हुन मुंहिंजो नालो शायदि वरितो मीटिंग में। त इलियास अबड़े चयुसि त लॻे थो हिन महिल तूं थकल आहे ऐं तूं घर वञ, मां बि वञा थो, सुभाणे इस्लामाबाद मोटी अचूं त वरी था ॻाल्हायूं। मतिलबु ही डिड नॉट एग्री ऑन माई नेम। सो वरी डॉक्टर साहब ॿुधायो त ॿिए ॾींहुं या टे ॾींहुं वरी मीटिंग थी त चई हाणे हीअं था कयूं त 3 चिट्स ते 3 नाला था लिखूं, 3 मां थो लिखां, 3 तूं लिख, लेट्स सी कहिड़ो कोई अहिड़ो कॉमन नालो अचे। सोचे जॾहिं असां वेठासीं त प्रोफेसर साहब चयो, हलो वाइस चांसलर ते पहिरीं तूं पंहिंजा नाला खण ॿुधाए। सो हिकिड़ी चिट खुली, उन ते महताब राशिदी लिखियलु हो। वरी ॿी चिट खिली, उन ते बि महताब राशिदी लिखियलु हुयो। ऐं जहिड़ी टी चिट खुली, उन ते बि महताब राशिदी लिखियलु हो। हाणे इहो अलाना साहब पाण चयो आहे, शायदि सिंधोलॉजी वटि हुनजो रिकॉर्ड हुजे, रिकॉर्डेड हूंदो ज़रूरु। त उनखां पोइ प्रोफेसर इलियास अबड़े साहब चयो त उन पंहिंजा जेके लिखियल नाला हुया उन सभु फाड़े छॾिया। चई नाउ दिस इज़ योर डिसीजन, सो आई विल अबाइड बाय योर डिसीजन। उहो वाइस चांसलर साहब उन सां बहस न कयईं। हाणे इन सूरत हाल में मुंहिंजे लाइ इहा हिकिड़ी वॾी आज़माइश हुई त मां उन इदारे खे जेका हिकिड़ी बैन अल-अक़वामी शोहरत जंहिंखे हासिल थी चुकी हुई, उनजो मयार बरक़रार रखणु जेको अलाना साहब क़ाइमु करे वियो, उहा मज़ाक़ न हुई। सो बहरहाल मां पंहिंजे जेका बि मूं में सलाहियत या अहलियत हुई उनजे मुताबिक़ मां उनखे हलायो। 6 साल मां उते जी डायरेक्टर रहियसि। ऐं डॉक्टर साहब छो नाराज़ थियो मूंखे ख़बर न आहे, पर अब्दुल्ला वरिया मूंखे ॿुधायो त डॉक्टर साहब नाराज़ आहे। मां फ़ोन कईमांसि, डॉक्टर साहब छा थी ॻाल्हि आहे, जेका अहिड़ी का ॻाल्हि हुजे त मूंखे ॿुधायो तव्हां, त मां आई ट्राई टू इम्प्रूव वॉट एवर इट इज़। पर हिकिड़ी शइ मां तव्हांखे इहा ॿुधायां त सिंधोलॉजीअ में अचण खां पोइ मां तव्हांजी कंहिं बि स्कीम में का फेरफार कोन कई आहे। मां कोशिशि थी कयां त जेको कमु तव्हां जिते छॾे विया आहियो मां उनखे अॻिते वधायां। एंड दिस इज़ वॉट आई डिड। सो एनीवे उनजे नाराज़ थियण जो सबबु जेको बि हुजे,
पर असां उनखे ओतिरी इज़त ऐं एहतराम सां ॾिठोसीं। हिन खां पोइ कॾहिं बि आम्हूं साम्हूं मुलाक़ातूं थियूं उहा ई मोहबत उन ई सां, ऐं हमेशह मुंहिंजे मथे ते हथ रखी मिलंदा हुआ, चवंदा असांजी इहे न्याणी, असांखे हिन ते फ़ख़्रु आहे। ऐं इहे सभु जेके हिन महिल उन्हनि जे हथनि मां छोकिरियूं वॾियूं थी किथे पहुतियूं आहिनि, उन्हनि खे एक्सेस मिली त उहे पंहिंजे सलाहियत मुताबिक़ कमु कनि, उहा उन शख़्स जी परे ॾिसण वारी उहा सोच हुई जंहिंमें हुन सिंध जी औरत खे मुख़्तलिफ़ जायुनि ते एतमाद ॾींदे, उन्हनि ते एतमाद कंदे उन्हनि खे उहे रिस्पॉन्सिबिलिटीज़ ॾिनी। जेकॾहिं मुंहिंजे कम में जिते ॿियूं शयूं आहिनि त मां पंहिंजे डिपार्टमेंट जी चेयरपर्सन रही आहियां, मां इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी डायरेक्टर रही आहियां, या मां यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन जी बि डायरेक्टर रही आहियां, सेक्रेटेरिएट जी पहिरीं औरत आहियां जेका सेक्रेटरी जे उहिदे ताईं पहुतसि, ऐं ॿिया कम मां कया आहिनि। त उन में असांखे इन्हनि शख़्सनि जी रहबरी मिली आहे जिन असांजे शख़्सियतनि खे ॾिसंदे या सलाहियतुनि खे ॾिसंदे असांखे उहे मौक़ा फ़राहम कया आहिनि जो असां अॼु हिते पहुता आहियूं ऐं वॾे फ़ख़्र सां कंध खणी ॻाल्हायूं था। ऐं इन्हनि शख़्सनि खे असां ॾिठोसीं ऐं हुननि जी शख़्सियत मां असां सिखियोसीं। सिंधोलॉजी जी जेका अवसर थी ऐं जहिड़े नमूने सां उहा बिल्डिंग्स ठहियूं ऐं डॉक्टर साहिबु उनखे ठाहियो ऐं उनखे उहा शोहरत मिली जेका इंटरनेशनली तव्हां चई सघो था बैन अल-अक़वामी शोहरत आहे। उन में उन शख़्स जी डेडिकेशन ऐं इहो कमु तव्हां ॾिसो त सिंधोलॉजी में जेतिरी कलेक्शन थी हर तरह सां पुराणा रिकॉर्ड हथ करणु, पुराणा लिबास हथ करणु, हथियार हथ करणु, माण्हुनि जे घरनि में वञणु, वरेरनि जे उतापुर में वञणु, हुननि खे इहो चवणु त तव्हां वटि जेका कुझु हुजे माज़ीअ जी का शइ असांखे ॾियो, असां सिंधोलॉजी में महफ़ूज़ कंदासीं। केरु थो करे? बल्कि मां सम्झां थी त हिकिड़ो मज़मून लिखियो हुयो जेके काफ़ी अरसे खां पोइ मुंहिंजे बि वञण खां पोइ ॿ टे डायरेक्टर बि मटिजी विया। त इहो बि लिखियो अथऊं त मां जॾहिं लंडन वियुसि पंहिंजे कंहिं दोस्त जे घर, उते कुझु शयूं मां ॾिठियूं जंहिंमें कुझु लिबास हुया, मे बी सर्टेन अदर थिंग्स, त चई त सिंधोलॉजी जूं शयूं हिते कीअं पहुतियूं, ही हैज़ रिटन दिस। त उते शयूं ग़ाइब थियूं, कोई सोचे नथो सघे इहे शयूं जेको असांजो विरसो, असांजो खज़ानो, जंहिंमें अलाना साहिब जहिड़े महिनत माण्हुनि जूं महिनतूं हुजनि, जेके माण्हुनि खे घर घर वञी का शइ वठी आहे, पुराणो रिकॉर्ड वठी अचनि, उनखे महफ़ूज़ कयो वञे। ऐं उन खां पोइ इहे सभु शयूं जेके हिननि शख़्सनि करे ॾेखारियूं, असां त कुझु बि न कयो आहे, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾेई छॾी, अर्पे छॾी, माण्हुनि जी क़ौम जे नाले करे छॾियऊं, सिंध जे नाले करे छॾियऊं, सिंधी ॿोलीअ जे नाले करे छॾियऊं। असां हेतिरी शइ न करे सघिया आहियूं। अॼु असांखे पंहिंजे जेका शनाख़्त आहे, असांजी असलियत आहे, उनखे बरक़रार रखणु असांजे लाइ हिकिड़ो मरहलो ऐं वॾो मसइलो आहे। असांजी ॿोली किथे पई वञे, असांजे घरनि में असां पंहिंजे ॿारनि सां ॿोली ॻाल्हाइण या बंदि करे छॾियूं। असांजा ॿार अंग्रेज़ी पढ़िया, पंहिंजी सिंधी ॿोली नथा पढ़नि, उनजूं वजूहात छो त जॾहिं हुकूमतूं ऐं हुकुमरान पंहिंजो कमु न कंदा आहिनि सही, त पोइ ॿोलियूं ऐं माण्हू ऐं तहज़ीबूं ईअं ई तबाह थींदियूं। ऐं उन में असां मुहर्रिक आहियूं। असां पंहिंजे ॿारनि सां अंग्रेज़ी ॻाल्हाइण में फ़ख़्रु महसूसु था कयूं। अंग्रेज़ी उहो कीअं बि सिखी वेंदा, उहे स्कूल में वेंदा उहे सिखी वेंदा, यूनिवर्सिटीज़ में वेंदा उहे सिखी वेंदा, पर तव्हांजी ॿोली उन्हनि खे केरु सेखारींदो? पंहिंजी अमड़ जाई ॿोली उन्हनि खे केरु सेखारींदो? तो असां इहे शयूं आई फेस दिस थिंग। मूंखे मुंहिंजो ॿारु वियो उन में कराचीअ में, जॾहिं मां वियसि गवर्नमेंट में, त मुंहिंजो ॿारु नंढो वॾो ॿियो नंबर पुटु नर्सरी में वियो, त हफ़्ते खां पोइ मूंखे कॉल आई त द टीचर वॉन्ट्स टू टॉक टू यू। मां वियसि अलाए छा थियो, हुन ॿार ने छा कयो। सो वियसि त मूंखे टीचर खे घुरायो, प्रिंसिपल, त मूंखे चयो छा प्रॉब्लम आहे? चए त यूअर सन डज़ंट स्पीक इन इंग्लिश।
मुझे why should he speak in English? He doesn't know English. पहली करे तने स्कूल में मोकिलियो आहे त तूं सेखारेसि अंग्रेज़ी। मां किथां सेखारियां हिकिड़े 4 सालनि जे ॿार खे अंग्रेज़ी जो तोसां अंग्रेज़ी ॻाल्हाए। चुप थी वई। But he doesn't speak Urdu as well. I said, yes, of course. We don't speak Urdu in our house. He wouldn't speak. So what's your problem? मुझो हिते ॿारनि पंहिंजे हम क्लासी ॿारनि सां ॿुधंदो जॾहिं कननि में हुनखे लफ़्ज़ पवंदा त उहो पाणे ॻाल्हाईंदो, रस्ते ते ॿुधंदो पाणे ॻाल्हाईंदो, टीवीअ ते ॿुधंदो ही वुड रिलेट विद द लैंग्वेज। सो मां चयोमांसि मुझो लिसन आई हैव बीन अ टीचर, सो यू हैव टू बी वेरी पेशेंट विद योर चिल्ड्रन। जेसि ताईं सबुरु तव्हां वटि न आहे पंहिंजे ॿारनि खे सम्झाइण जे लाइ तूं एक्सपेक्ट थी करे त असां हुननि खे पढ़ाए सेखारे अंग्रेज़ी बि सेखारे मोकिलियऊं ऐं उर्दू बि हू तव्हां सां ॻाल्हाए, माई चाइल्ड वुड नॉट डू दिस, यू हैव टू टीच हिम। हाणे इहो हालात जेकॾहिं प्राइवेट स्कूल्स में असांजे ॿारनि जे लाइ सिंधी न आहे त ॿारनि खे उते माइटनि खे चयो थो वञे घर में तव्हां उर्दू ॻाल्हायो ॿारनि सां, ऐं माइट ॻाल्हाइनि था छो? सो इहे शयूं तव्हांजी इहे जेका 75 साल जी असांजी उमिरि थी वई, असां शऊरी कोशिशि कई त असांजा ॿार पंहिंजी ॿोली ॻाल्हाइनि, पर हाणे मूंखे न आहे ख़बर त चइनी पासे जेको वायुमंडल फिरियो आहे ऐं जेतिरी एक्सेस हाणे सोशल मीडिया खे आहे ऐं उहे सभु को उन जे कठे असांजी ॿोली किथे एग्ज़िस्ट करे थी, किथे नथी करे ऐं किथे कंदी ऐं किथे दंग कंदी, इनो जो फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे, इन्हनि इदारनि खे करिणो आहे, हिननि इदारनि खे करिणो आहे जेके तमामु ज़बरदस्त क़िस्म जूं पब्लिकेशन्स लिखनि था। पर अलाना साहब जहिड़ा माण्हू डेडिकेटेड, उहे शायदि उहो दौरु हुयो हिकिड़ो तमामु सुनहरी दौरु हुयो जंहिंमें असांखे हिकिड़े ई वक़्त में इहे सभु आलिम मिलिया। डॉक्टर अलाना, डॉक्टर नबी बख्श बलोच, इसामुद्दीन राशदी, गुलाम मुस्तफ़ा कासमी, ग्रामी साहब, रुबानी आगरो, दैट वाज अनदर जनरेशन। पर इन्हनि माण्हुनि जी पीढ़ी रखी आहे, बुनियाद रखियो आहे। अलामा आया काज़ीअ जो माण्हू जेको सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थी वियो हुजे, यादि करण जी ॻाल्हि पई थिए, बाबा ॻाल्हि यादि करण जी हाणे तमन्ना ऐं तवको छॾे ॾियो। पर तव्हां एॾी सुठी ॻाल्हि कई त जेको ज़िंदा रहणो आहे उहो हर्फ़ ज़िंदा रहणो आहे, उहो किताब ज़िंदा रहणो आहे। तव्हांजी उहो शख़्स जेको दिखी थो वञे उनजो इहो हर्फ़, इहे किताब, इहे मौजूदु रहणा। इंटरनेट ते बि किताब हूंदो त ईंदो न, लिखबो ई कोन त किथां ईंदो इंटरनेट ते। सो तव्हांजो हर्फ़ जेको आहे उहो तव्हांखे जीअरे रखण जे लाइ इहा आहे। मां जोए खे ॾिसंदी आहियां, तव्हां जोए खे हिनखे बि तव्हां PhD जी डिग्री ॾियो प्लीज़। आई एम टेलिंग यू, इहे माण्हू जेके ॾींहं राति था लिखनि, ॾींहं राति हुननि जूं कोशिशूं ऐं काविशूं आहिनि, ऐं हर मौज़ू कहिड़े मौज़ू आहे जिते तव्हां जो नथो ॻाल्हाए, कहिड़ो शख़्स आहे जंहिंजे कंहिं बि ॾींहं जे मौक़े ते हू मौजूदु कोन्हे। तव्हां हिननि शख़्सनि जो एहतराम कयो, इज़त कयो, असां सां कचहरी कयो दोस्तो, हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। सो इहे माण्हू तव्हांखे न आहिनि मिलणा, इन्हनि जो एहतराम कयो, नए नस्ल खे आशना कयो हिननि सां। इहे किताब तव्हांजी शनाख़्त आहिनि, इहे ई किताब तव्हांखे जीआरनि था, इहे ई किताब तव्हांखे दुनिया जे तारीख़ में जीअरो था कनि पिया। सो अलाना साहब जेको कयो हुनजो विज़न हुयो, तव्हां ॾिसो जंहिं इदारे में वियो आहे हुन इदारो ठाहियो आहे, इंस्टीट्यूट ऑफ सिंथोलॉजी। मां छा कयो हूंदो हुन में 6 सालनि में, जो को शख़्स 20 साल करे वियो, कंटिन्यूअस हिकिड़ो माण्हू हुते वेहे थो, गुलाब जा बूटा हुनजा पोखियल आहिनि, उते जो गाह हुनजो पोखियल आहे, उते जा वण हुनजा पोखियल आहिनि, उहे काॾे वेंदा, हुनजी निशानियूं आहिनि इहे सभु कुझु। एॾे फ़ख़्र सां जॾहिं कोई ॿाहिरों डेलीगेशन्स ईंदा हुया, उन्हनि खे घुमाए, उन्हनि खे सभु असां उन खां सिखियासीं। ऐं उन में असां जेकॾहिं हुन कंहिं शख़्स में का बि चङी का सलाहियत ॾिठी, उनखे उनजो मनसब ॾिनई। उन दौर में 3-4 छोकिरियूं सिंथोलॉजी में कमु कंदियूं हुयूं, म्यूज़ियम में रज़िया कमु कंदी हुई,
कासिम बुघे जी घरवारी कमु कंदी हुई, ॿी छोकिरी कमु कंदी हुई, छोकिरियूं मौजूदु हुयूं हुते, लाइब्रेरियन्स हुयूं, म्यूज़ियम में कमु करण वारियूं हुयूं। सो इहा हिम्मत अफ़ज़ाई औरत, सिंधी जी औरत खे हुनजो तशख़ुस ॾियणु, हुनजे सलाहियतुनि जो एतिराफ़ करणु ऐं हुन अॻियां वधाइणु, उहा हुन शख़्स जो ज़र्फ़ हुयो। इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी, उन खां पोइ वाइस चांसलर अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी, इहे इदारा आहिनि जिते हुनजी छाप न हुजे, उहा मोहर न सभु थियल हुजे। सो असां उन्हनि ख़ुशकिस्मतुनि मां आहियूं जिन असां उन्हनि खे वेझो को ॾिठोसीं, उनजे कम जो तरीक़ो ॾिठोसीं। उन सां तव्हां इख़्तिलाफ़ करे सघो था, मतिलबु हुनजे कम जो तरीक़ो इहो हो त हू पाण उते मौजूदु हुजे, पाण करे, पाण ॾिसे। आई वुडंट डू दैट। मां माण्हू खे छॾींदसि त तूं पंहिंजी मर्ज़ी सां कमु कर। ओवरऑल तव्हां हुनजी भली निगरानी कयो। सो हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त असांजे साम्हूं तव्हां कमु कयो, उहो हुनजो एडमिनिस्ट्रेशन जो स्टाइल हूंदो आहे। ॿिया माण्हू हूंदा आहिनि चवंदा आहिनि न फ्री हैंड लेट देम वर्क, ऐं पोइ तव्हां हुन में फ़ैसिलो कयो सही थियो या ग़लति थियो। पर all you have to see is how correct you are and how dedicated you are. By the end of the day, it is your dedication. By end of the day, ये तव्हांजी मोहबतूं ऐं उन शइ सां तव्हांजी जेका बि लांदा थियल सिलसिलो आहे उहो ई कमु थो अचे पियो। सो इहे महिमान हुया असांजे हिन माशरे जा, असांजी ॿोलीअ जा, असांजी तहज़ीब जा। तव्हां यादि करण जी ॻाल्हि था कयो, पीर सामुद्दीन राशदी जी पहिरीं वरसी हुई ऐं हुसैन शाह खे मूंखे फ़ोन करे ॾाढी पीर साहिब जी वरसी आहे, तव्हां मल्हाईंदव? यानी इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी चवंदा मां अखियुनि सां छो न मल्हाईंदसि। असां हुनजो किताबु कढियो, हुनते पब्लिकेशन कढीसीं, सुवेनियर मां कढियो ऐं असां उहा पहिरीं वरसी उते कईसीं सामुद्दीन राशदी हॉल में, जेको उन नाले सां डेडिकेट थियल आहे, अलाना साहिबु करे रहियो। ऐं उन खां पोइ जेके बि वरसियूं थियूं पीर सामुद्दीन राशदीअ जूं, उहे कंहिं इदारे कोन मल्हायूं। उहे हुसैन शाह राशदी पाण पंहिंजा पैसा ख़र्च करे, कॾहिं बंबोर ते, त कॾहिं कराचीअ में, त कॾहिं किथे, उन जे घर वारनि मल्हायूं। अनवर पीर साहिब जो वरसी थी थिए या ॾींहुं थो थिए, उनजा छोकिरा था मल्हाइनि पिया। मतिलबु असां पंहिंजे किरदार खे ॾिसो, पंहिंजे कैरेक्टर ॾिसो। यू लुक एट दी इंस्टीट्यूशन्स, आई वुडंट डिपेंड ऑन देम। सची ॻाल्हि त इहा आहे, असां हुन ते डिपेंड ई नथा करे सघूं। उहे रुगो पाण बचाइनि हाणे, चाहे सिंधोलॉजी हुजे, चाहे सिंध यूनिवर्सिटी हुजे, चाहे कोई बि इदारो हुजे, रुगो पाण बचाइनि। कुर्सियूं बचायो पंहिंजो, सुभाणे उहे भॼनि, हिक ॿिए जी कढ लॻा पिया आहिनि माण्हू। सो रादर देन दिस, हिक ॿिए जी सलाहियतुनि जो एतिराफ़ करणु सिखो। हे वरी छा ॼाणे, हिनखे वरी छो रखे थो, रखियो अथऊं भला, पोइ रखो, कमु करणु ॾियो, आयो आहे त कमु करणु ॾियो। पर छाकाणि त हिकिड़ो करप्शन जो अंसर असांजे सॼे माशरे में अची वियो आहे। सो उन में तव्हां किथे बि कंहिं क़िस्म जी का नथा करे सघो त सही आहे ग़लति आहे, छो त शइ हमेशह मथे खां हेठि ईंदी आहे। मथे सही माण्हू वेठो आहे, हेठि सही शइ, पर जेकॾहिं मथे ई गड़बड़ आहे त उतां गंद ई गंद निकिरणो आहे। सो ऑल वी हैव टू डू इज़ टू सेफ गार्ड अगेंस्ट ऑल दीज थिंग्स। पाण खे संभालियो, पंहिंजे इदारनि ते फ़ख़ुरु करणु सिखो, उन्हनि माण्हुनि ते फ़ख़ुरु करणु सिखो जेके असांजी सुञाणप हुनजी ज़बान जी ॻाल्हि ईंदी, ॿोलीअ जी ॻाल्हि ईंदी त तव्हां सोचे सघो था त अलाना ग़ुलाम अली अलाना जे ज़िक्र खां सवाइ उहो ॻाल्हि थींदी कोन थींदी। तारीफ़ जी ॻाल्हि ईंदी त छा सामुद्दीन राशदी जे ज़िक्र खां सवाइ थींदी कोन थींदी। लोक अदब जी ॻाल्हि थींदी त छा डॉक्टर नबी बख्श बलोच जे ज़िक्र खां सवाइ थींदी न थींदी। 40 वॉल्यूम्स लिखी विया आहिनि, अॼु असां को हिकिड़ो किताबु नथो पढ़ो। सो लुक एट दीस पीपल हू आर डेडिकेटेड टू यू। सो उन्हनि जी तव्हां इज़त कयो, एहतराम कयो। हीअ जेका हाज़िरी आहे इहा असांजी क़बूल पवे शल, इन में असांजी का ॻाल्हि कोन्हे, असां कोई वॾा माण्हू कोन आहियूं। उहे शख़्स असांखे हिन मनसबनि ते पहुचाए वॾो करे विया आहिनि। सो वी आर थैंकफुल टू देम। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे थैंक यू सो मच।
स्टेज ते वेठल मौज़िज़ महिमान, साम्हूं वेठल भाउरो भेनरो, मुंहिंजी आदत आहे त आउं अहिड़नि मौक़नि ते जॾहिं जंहिं कंहिं माण्हू सां जज़्बाती वाबस्तगी हुजे ऐं उनखे पंहिंजो बुज़ुर्ग, पंहिंजो वॾो, पंहिंजो भाउ सम्झे, उनजे बारे में ॻाल्हाईंदे आउं जज़्बाती थी वेंदी आहियां। इन करे मूं पंहिंजो तासुर लिखियो त जीअं ॻाल्हाइण में जेका जज़्बातियत अची वेंदी आहे उन खां पाण खे बचाए सघां। सो आउं पंहिंजो नंढिड़ो लिखियलु तासुर पढ़णु चाहींदसि। मूं हुनजो उनवान लिखियो आहे, मुंहिंजो मुहसिन डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। मोहतरम प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो मेंटोर, मुंहिंजो वॾो भाउ गुज़िरियल साल हिन दुनिया मां लाॾणो करे वियो। उन वक़्तु करोना एतिरी ज़ोरनि ते हुई जो चाहींदे बि न पहुची सघियसि ऐं सदमो वरी अहिड़ो हो जो न कुझु लिखी सघियसि ऐं न कुझु ॻाल्हाए सघियसि। बसि भेण अफ़रोज़ सां फ़ोन ते अवज़र खाई कयमि, पर उहा बि ईअं जो न लफ़्ज़नि पे साथ ॾिनो ऐं न जज़्बनि जी उथल। निड़ीअ में जड़ो कर को बंडो थी अटकी पियो ऐं अखियूं बार बार पे भरिजी आयूं। इहो सदमो ज़ाती त हो ई जो हिन साल गुज़िरियल अधु सदीअ खां कंहिं न कंहिं हवाले सां राब्तो रहियो। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दीअ जे ज़माने में संदसि डिपार्टमेंट जी शागिर्दियाणी न हुअण जे बावजूदि हू हमेशह हिकु रहनुमा जी हैसियत में गाइड कंदो हो, हर क़िस्म जे अदबी सरगर्मी में शरीक कंदो हो। कराची यूनिवर्सिटी में सिंधी डिपार्टमेंट हुजे या शाह लतीफ़ चेयर, हू हमेशह असां सां गॾु रहियो। चेयर में 10 सालनि ताईं उनजी सलाहकार कमेटीअ ते रही मुंहिंजी रहनुमाई कयईं ऐं पाण जॾहिं अथॉरिटी जो चेयरमैन हो त हितां जो को अहिड़ो प्रोजेक्ट कोन हो जंहिंमें आउं शामिल न हुजां। ॿोली ऐं लिसानियात जे हवाले सां को बि कमु हुजे, बसि हिकिड़ो फ़ोन कंदो हो त आउं हाज़िर हूंदी हुअसि। अथॉरिटी जे बोर्ड ऑफ गवर्नर्स ते हुअसि त घणेई अहम मसइला ऐं मामला ईअं डिस्कस कंदो हो ॼण त आउं का वॾी माहिर हुजां, जॾहिं त आउं अञा उन वक़्तु संदसि शागिर्द जी हैसियत में हुअसि ऐं खांसि इल्म ऐं उमिरि में नंढी हुअण जे बावजूदि हू मुंहिंजी ॻाल्हि खे तमामु घणी अहमियत ॾींदो हो। जिते किथे मुंहिंजी एतिरी साराह कंदो हो जो आउं शर्मिंदा पई थींदी हुअसि। वरी जॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में मुक़ररु थियसि त ॼण हिकु सूंहें वांगुरु सूंहं जा ॾस ॾींदो हो। बोर्ड ऑफ गवर्नर्स जे मेंबर जी हैसियत में साईं मोहम्मद इब्राहिम जोय सां गॾिजी हितां जे मसइलनि ऐं मामलनि जे ॾिस में रहनुमाई कंदो हो। मतिलबु त संदसि थोरा ॻणण जेतिरा कोन्हनि ऐं संदसि विछोड़ो ॼण मुंहिंजो ज़ाती नुक़सानु आहे। ॿिए तरफ़ सिंधी ॿोली ऐं अदब जो बि वॾो नुक़सानु आहे। सिंध में नाले में त केतिरा ई माण्हू स्कॉलर ऐं दानिश्वर सॾिबा आहिनि, पर सच त इहो आहे त असुल ऐं सचा पचा जेन्युइन आलिम ऐं स्कॉलर आङुरियुनि ते ॻणण जेतिरा बि कोन आहिनि ऐं जेके आहिनि उन्हनि में अलाना साहब सरे फ़हरिस्त आहिनि। आउं संदसि लाइ माज़ीअ जो सीगो इन करे का नथी इस्तेमालु करियां जो हू पंहिंजे इल्मी ख़ज़ानो एतिरो वॾे तादाद ऐं मयार में छॾे वियो आहे जेको खेसि हमेशह ज़िंदा रखंदो। सिंधीअ में ॿोली ऐं लिसानियात जा माहिर त ॼण आहिनि ई कोन। सिंधी ॿोलीअ जो गुण बुनियादु हुजे, ग्रामर हुजे, सूरत ख़ती, लिसानी जाग्राफी, सौती सरफ़ी बनावट, अलिफ बे जी बनावट या मुक़ररी, सौतियात, लुग़त नवीसी, कहिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते पाण कमु न कया आहिनि या आला मयार जा तहक़ीक़ी किताब न लिखिया आहिनि ऐं ॿियो केरु अहिड़ो माहिर आहे जंहिं मां इन्हनि मौज़ुनि ते लिखण जी उमेद करे सघे थी। ॿियो केरु अहिड़ा बेबहा आलमाना किताब लिखी सघे थो। ॿोलियुनि जे इल्म लिसानियात जा इहे समूरा शोबा हिक ई शख़्स जे दस्तरस में हुअण ॼण त हिकु मौजज़ो हो। उनजो हिकु कारण त इहो ई संदसि आलमानो ज़हन हो, पर ॿियो इहो त हू सिंध जो वाहिद स्कॉलर हो जंहिं बाक़ाइदे लिंग्विस्टिक्स जी अहम शोबे फोनेटिक्स में लंडन मां डिग्री हासिलु कई ऐं उनजी मदद सां सिंधी ॿोलीअ जी साख़्त ते तहक़ीक़ करे किताब लिखिया ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ियुनि ताईं तहक़ीक़ी कमु जारी रखियो, जंहिं लाइ खेसि जस ॾियणु ऐं सदख़रा जी तहसील पेश करण लाइ आउं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झां थी।
ऐं आउं इहो सम्झां थी त इहो सभु कुझु इन करे मुमकिन थी सघियो जो हुनखे सिंधी ॿोलीअ सां इश्क हो ऐं हू सिंधी ॿोलीअ खे पंहिंजी सॼी ज़िंदगी जेका आहे सा वक़्तु करे सिंधी ॿोलीअ लाइ हिन दुनिया मां सुरख़ुरू वियो। अलाह साईं खेसि जन्नत में जायो ॾिए। महिरबानी।